अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे मेज़बान सारंग जो पारां अवां सभिनी दोस्तनि खे भलीकार। अॼु सिंधी अदबी संघ जी दस्तूरी गजाणी जेकी आहे आर्ट्स काउंसिल कराची में जारी आहे ऐं कार्रवाई इन अदबी संघ जी मुज़फ़र मेमन हलाए रहियो आहे। अचो अवांखे उन गजाणी ॾांहुं वठी हलूं। मंझा मुंहिंजे रूह जे वञे साजन विसरी त मर लॻे लूह थर ॿाबियो थी मरा। बेटाई जे हिन बैत सां असां अॼु जी गजाणी जी शुरूआत कयूं था। अॼोकी गजाणी जी सदारत लाइ असां गुज़ारिश कईसीं साईं मोहम्मद हसन अंसारी साहिब खे पाण क़बूलिया आहियूं। हिन वक़्तु सदारती मनसब ते आहिनि। असां वटि सदर साहिब जेके इस्म हिते पहुता आहिनि दोस्तनि, उन में मज़मून आहे सारंग जोया साहिब जो, शफ़ी बिकक साहिब जी कहाणी आहे जंहिंजो उनवान आहे चमाट, बशीर चांडियो साहिब जी शाइरी आहे ऐं उनखां सवाइ जेको आहे सो सना सुभान जी अच्छा डेज़िग्नेशन लिखी आहे। ठीकु आहे। अज़र बाबण साहिब साईं तव्हांजो गज़ल वारी हुन ते लिख आहे, गज़ल आहे भले ठीकु आहे। अज़र बाबण साहिबु गज़ल ॿुधाईंदो असांखे। गुल हसन लाखो साहिबु नसरी नज़म ऐं उनखां पोइ जेको आहे सो तहक़ीक़ी अमीन जोया साहिब जो तहक़ीक़ी मज़मून आहे। इहे इस्म खणी दोस्त जेको आहे सो हिन गॾिजाणी में शामिलु थिया आहिनि। मां उन हवाले सां पहिरीं गुज़ारिश कंदुसि, मुंहिंजे ख़्याल में सारंग जोया साहिब खे असां कयूं त पाण मज़मून पढ़नि। सारंग जोया साहिबु, महिरबानी। मज़मून जो उनवान हिकु इनकलाबी शख़्सियत आहे, सिंध सां जंहिंजो तालुक़ु आहे ऐं ख़ासि तौर ते ही उहा शख़्सियत आहे जंहिंखे सिंध ऐं हिंद जे अदीबनि विसारे छॾियो। हिन ते तमामु घटि लिखियो वियो आहे। सिंध जो सोशल साइंटिस्ट हशू केवल रामाणी। हशू केवल रामाणी सिंध जो आज़ादी पसंदि, क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंदि दानिश्वर हुजण सां गॾु सिंध जो सोशल साइंटिस्ट हो। संदसि जनम सिंध जे शहर भिरिया में टहल राम केवल रामाणीअ जे घर में 20 डिसंबर 1914 में थियो। संदसि ख़ुशहाल घराणे सां तालुक़ु हो। संदसि वालिद मुख़्तियारकार हो। हशू अञा 8 सालनि जो हो जो संदसि वालिद वफ़ात करे वियो। हशू प्राइमरी तालीम खां पोइ NJV हाई स्कूल कराची में पढ़ियो ऐं मैट्रिक वरी श्रीलंका मां कयईं। वधीक तालीम हासिल करण लाइ संदसि घर भातियुनि जी ख़्वाहिश ते लंडन कलेक्टर थियण लाइ वियो, पर जल्द ई उते पंहिंजी पसंदि जे शोबे में पढ़ण लाइ लंडन स्कूल ऑफ कॉमर्स में दाख़िला वरिताईं। उन वक़्तु लंडन सियासत जो मर्कज़ हो, जिते संदसि मुलाक़ात केतिरनि ई वॾनि सियासतदाननि सां थी, जिन में जवाहरलाल नेहरू ऐं इंदिरा गांधी बि शामिल हुआ। लंडन में तालीम मुकमिल करे 1939 में वापसि सिंध आयो ऐं सिंध में अचण शर्त शागिर्द तहरीक जो बुनियादु विझी उन प्लेटफॉर्म तां अंग्रेज़नि ख़िलाफ़ु सिंध जी आज़ादीअ लाइ जदोजहद कयईं ऐं अंग्रेज़नि ख़िलाफ़ु हिकु पंफलेट पिणु लिखियाईं, जंहिं करे खेसि 18 महीना सज़ा तौरु कराची सेंट्रल जेल ऐं सखर सेंट्रल जेल में क़ैद कयो वियो, जितां आज़ादु थियण खां पोइ ॿीहर पंहिंजे वतन सिंध जी आज़ादीअ लाइ पिरचू विधारती हेमू कालाणी ऐं ॿिनि नौजवाननि ते मुश्तमिल हिकु गोरीला तर्ज़ जी तंज़ीम ठाहे अंग्रेज़नि ख़िलाफ़ु गोरीला कार्रवायूं पिणु करायूं। हशू हिकु घण पढ़ियो दानिश्वर हो। साईं GM सैद पिणु हशूअ खे पंहिंजो उस्तादु तस्लीम कयो आहे ऐं इहो पिणु लिखियो आहे त हशूअ मूंखे क़ौमपरस्तीअ जो मतिलबु सेखारियो। सिंध अंदरि साईं मोहम्मद इब्राहिम जोयो, सोभो ज्ञान चंदाणी ऐं ॿिया वॾा नाला संदसि शागिर्द हुआ। विरहाङे खां पोइ हिंदुस्तान मां आयल माण्हुनि ऐं पंजाबी मुहाजिर मुस्तक़िल मुफ़ाद हुकूमत सिंध मथां सिंधी हिंदुनि खे लॾाइण लाइ दबाव विझण लॻा, जंहिं करे हशू रूपोशी वारी हालत में साईं GM सैद जे कराची वारे बंगले हैदर मंज़िल में रहियो, पर जॾहिं उन नाम निहाद पनाहगीर हुकूमत पारां सिंध खां कराची खसण जी मुखालफ़त करण ते साईं GM सैद समेत केतिरनि ई सिंध दोस्त सियासतदाननि खे गिरफ़्तार ऐं नज़रबंद कयो वियो त हशू हालतूं नासाज़गार ॾिसी वापसि भिरे हलियो वियो, जितां वरी 1949 जी जनवरी में वापसि कराची बंस गार्डन वटि पंहिंजे फ्लैट में आयो, जंहिं फ्लैट में संदसि यादगार किताबनि जी लाइब्रेरी पिणु हुई, जिते शेख हयात समेत वॾा ॾाह माण्हू वटि सिखणु ईंदा हुआ। 1949 जी जनवरी में ई साईं GM सैद सां मिलण लाइ सन वञण जी तयारी में हो, जो खेसि कराची वारे फ्लैट तां गिरफ़्तार करे मथसि तमामु घणो दबाव विधो वियो त सिंध छॾे वञ, पर हिन सिंध जे हिलाली पुट सिंध छॾण खां इनकार कयो ऐं नेठि डिसंबर 1949 में हिन खे ज़बरदस्ती कराची एयरपोर्ट तां जहाज़ में चाढ़े मुल्क बदर कयो वियो। आख़िर में वेंदे वेंदे शेख हयात खे पंहिंजो फ्लैट ऐं लाइब्रेरी अमानत तौरु ॾेई वियो। ॾेई इहो चई वियो त आऊं हिकु ॾींहुं ज़रूरु सिंध वापसि ईंदुसि। हिंदुस्तान में रही करे हशू
दादा कीरत बाबाणी, दादा JP वासवाणी, मोहन कल्पना ऐं ॿियनि सिंधी विद्वाननि सां गॾु सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण जी जदोजहद में वॾो हिसो वरितो, जेका जदोजहद कामयाबु रही ऐं हिंदुस्तान हुकूमत सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो। हशू सिंध अचण लाइ वॾियूं कोशिशूं कयूं पर नाकाम वियो। सिंध वतन जी जुदाई जे ॾुख ऐं यादि में तड़पंदो रहियो ऐं संदसि ज़हनी हालत बि इंतिहाई ख़राब थी पई, जंहिं करे गुरबत, कसम परसी ऐं दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थियो। कॾहिं दिल्ली, कॾहिं बम्बई, त वरी कॾहिं उल्हासनगर जे रेलवे स्टेशननि, शमशान घाटनि ऐं फुटपाथनि ते सुम्हंदो हो ऐं अहिड़ी कसम परसी वारी हालत में 1980 जे कंहिं हिकु राति उल्हासनगर मां ओचितो ई ओचितो गुम थी वियो, जंहिंजो अॼु ॾींहं ताईं को बि पतो पइजी न सघियो त आख़िर हू केॾांहुं वियो। किथे हू सिंध वञण लाइ नाम निहाद कानून तहत सरहद पार कंदे कंहिंजी गोलियुनि जो खाज त न बणिजी वियो, या वरी किथे कंहिं जानवरनि जे खाज जो शिकार त न थी वियो। हशू केवलरामाणी जी ज़िंदगी, इल्मी क़ाबिलियत ऐं संदसि तहरीरुनि जी तर्जुमनि जी सूरत में सिंध में मदद अली सिंधी, डॉक्टर पारस नवाज़ घांगरो जा किताब लिखियल आहिनि ऐं उनखां अलावा ताज़ो सिंध जे इनकलाबी ऐं रूमानवी शाइर अयूब खोसे हशूअ जी ज़िंदगी ते हिकु शाहकार नाविल पिणु लिखियो आहे। जॾहिं त इहो बि ॿुधण में अचे पियो त पंजाब जी कंहिं नौजवान शागिर्दाणीअ पिणु हशूअ ते किताबु लिखियो आहे, जॾहिं त हशूअ जे लिखियल तहरीरुनि ते मुश्तमिल संदसि किताब पाकिस्तान एक्सरे एड पिणु अंग्रेज़ी में छपियल आहे ऐं उनखां अलावा हशूअ साईं जेम्स जे अहम किताब नई सिंध लाइ जदोजहद जो अंग्रेज़ीअ में स्ट्रगल फॉर न्यू सिंध जे नाले सां तर्जुमो पिणु कयो आहे, जेके किताब सिंध जे नौजवान नसल खे ज़रूरु पढ़णु घुरिजनि त जीअं हू सिंध जे सोशल साइंटिस्ट हशू केवलरामाणीअ जहिड़ी अज़ीम शख़्सियत खां वाक़िफ़ थी सघनि। महिरबानी। तमामु भलो मज़मून। हिन मज़मून जे हवाले सां जेके दोस्त ॻाल्हाइण चाहिनि सारंग जे मज़मून ते, उन्हनि दोस्तनि खे वेनिती गुज़ारिश आहे त उहे ॻाल्हाइनि। साईं मुंहिंजा मोहतरम सारंग जो अॼोको ही जेको मज़मून आहे उहो वॾी तारीख़ी अहमियत जो मज़मून आहे ऐं सिंध जे उन अॾे अॾोल ऐं बहादुर इंसान ते इहा आर्टिकल लिखियलु आहे। बुनियादी तौर ते हशू केवलरामाणी उन सिंध जो रूह हो जंहिं रूह में अमुन, इंसानियत, प्यार, पंहिंजाइप ऐं इनकलाब अञा ताईं क़ाइमु आहे ऐं दाइमु आहे ऐं इहो हशूअ जो तसलसल अञा जारी आहे। हशू केवलरामाणी बुनियादी तौर ते हिकिड़े नंढे शहर जो माण्हू हो। हीउ चवंदो हो त यार आऊं हशू केवलरामाणी न आहियां, आऊं ॼट सिंधी आहियां, हशमतुल्ला। उहो चवंदो त आऊं ॼट सिंधी आहियां ऐं इहा ॼटपाई जेका आहे सा बहादुरी, दिलेरी ऐं धरती सां कमिटमेंट जी निशानी तौरु हुनखे चयो आहे। बुनियादी तौर ते हू वॾो ॾाहो इंसानु हो। उहो इंसानु जेको सिंध जा जेके आइकॉन जेके चऊं, साईं GM सैयद, इब्राहिम जोयो साहिबु ऐं जेको आहे सो ॿिया जेके शेख अयाज़ साहिबु ऐं लाड़काणे जो सोभो ज्ञान चंदाड़ी साहिबु, उन्हनि जो उस्तादु रहियो आहे ऐं उन वक़्तु अमली तौर ते एॾो अॻियां हुयो जो हू फॉरेन हुनखे कंहिं वॾे ऑफिसर CSS ऑफिस थियण लाइ मोकिलियो, पर हू पंहिंजे दिलि जो जेको आहे सो राज़ तहत इकोनॉमिक्स पढ़ियो ऐं उते वॾनि माण्हुनि सां मिलियो ऐं पोइ जॾहिं हिते आयो त जेतोणीक हुनजो घराणो वॾो घराणो हो, कॉटन फैक्ट्रीज़ हुयूं, ज़मींदार हुया, मुख़्तियारकार हुयो हुनजो पीउ, पर विरहाङे जे वढ असांखां अहिड़ा ख़ूबसूरत जीनियस माण्हू खसिया ऐं पोइ उहे जॾहिं विया त सच पुछो त हू इन उमेद ऐं आसिरे ते विया त यार असां वापसि मोटी ईंदासीं। उन करे हू पंहिंजे घरनि, दरनि, ज़मीनुनि, मिल्कतुनि जूं चाबियूं पंहिंजे माण्हुनि खे ॾेई विया। जेतोणीक सिंध जे माण्हुनि, सिंधियुनि उन्हनि जी हिफ़ाज़त कई, उन्हनि खे चयो त यार न वञो, तव्हां सिंध जो हिसो आहियो। पर हिकिड़ी अजीब हिकिड़ी जेको आहे सो हिन पार्टीशन हिकिड़ो अजीब हिकिड़ो जहान जोड़ियो जो हिन अरड़े इंसान खे 18 महीना जेल में रखी ऐं ज़ोरी दरबदर कयो वियो। ऐं मूंखे यादि आहे त जेके किताब लिखियल आहिनि उन्हनि में शेख अयाज़ साहिब खे हू पंहिंजो भरियल किताबनि सां जेको आहे सो घर ॾिनो। आख़िरी मुलाक़ात साईं GM सां सां कई ऐं उन खां पोइ उन भरियल घर मां हिकिड़ो नंढो गुलदान जेको हाला जे झंडी ठहियलु उहो हथ में खईं ऐं रोअंदो हीअ धरती छॾे वियो। ऐं हुनजी ज़िंदगी जॾहिं हुते वियो त हू एॾो वॾो ॾाहो इंसानु हो जो हुन इंडिया टाइम्स जो उते एडिटर थियो ऐं हुन जेको आहे सो भरपूर हिकिड़ो किताबु लिखियो, कालम लिखिया जेको पाकिस्तान एक्सप्रेस जे नाले सां ओड़ो वरी किताबी शकिल में आयो। ऐं उते जे ॾाहनि हाणे जॾहिं ॿोलीअ जी ॻाल्हि अचे थी त उते हुन सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली करण लाइ हिन जो एॾो वॾो हिसो हो जो जॾहिं पार्लियामेंट में इहो बिल पियो अचे त ही
कराची हलवे जा वॾा दॿा भरे खणी वियो ऐं जेके पार्लियामेंट हुननि खे चवंदो कि त यार ही कराची जो हलवो खाओ ॾाढो मिठो आहे, पर असांजी ॿोली बि ॾाढी मिठी आहे, उनखे क़ौमी ॿोली कयो। ऐं ईअं ई उन्हनि जी कमिटमेंट, हुननि जी जदोजहद असांखे जेको आहे सो इंडिया में सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली करार ॾिनो। पर अफ़सोस इहो आहे जो अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु न थियो। उहे क़ौमी हीरोज़ आहिनि, असांजी जदोजहद आज़ादीअ जा हीरोज़ आहिनि, जिन अंग्रेज़नि खां निजात हासिलु करण खां पोइ आज़ादु सिंध जो हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो ऐं उन ख़्वाब जी पोइवारीअ लाइ हुन इनक़लाबी नौजवाननि जो जथो शागिर्द यूनियन तहत उन्हनि जेको आहे सो कमु कयो। ऐं पोइ असां ॾिठो त हीअ जॾहिं हितां वञे थो त हिन जी महबूबा जेका आहे सा उहा हितां हिन खां अॻे माइग्रेट करे थी वञे, हिते हुन सां शादी न करे सघियो। पर जॾहिं हूअ इंडिया में वई त उते हुन ॿिए कंहिं सां शादी कई, पर जॾहिं हुनजो उते मुड़ुसु मरी वियो त हुनजे ॿारनि जी माउ हुई, पर हुन उन इश्क खे निभाईंदे हुन सां वरी शादी कई। अॼु बि हुनजो हिकिड़ो पुटु आहे जंहिंजो नालो गुल आहे, उहो जेको आहे सो ॿाहिरीं दुनिया में रहे थो, वॾो आर्टिस्ट आहे। असां सिंध जे हिन लीजेंट ऐं लिविंग सोल खे सलाम पेश था कयूं ऐं सारंग जो खे आउं सलाम पेश थो कयां, जंहिं असांजे हिन ॾहेसर पुट खे यादि कयो आहे। ऐं आउं सम्झां थो त असांजे सिंधी क़ौम जे मसइलनि ऐं निजात जो हल बि इन में आहे त असां पंहिंजे इन्हनि हीरोज़ खे न विसारियूं। इहे हीरोज़ असांजे टेक्स्ट में हुजनि, असांजे सिलेबस में हुजनि ऐं असांजे दिलनि में ज़िंदह रहनि ऐं उन्हनि जे मिशन जी कामयाबीअ लाइ असां क़दम ब क़दम दामे दरमे सुखणे अॻिते वधूं त इन धरती जा ॾुख कुझु घटाए सघूं था। महिरबानी। साईं लाखो साहिबु ॾाढो तफ़सीली ॻाल्हाए वियो मेन पॉइंटुनि ते। बहरहाल इहे असांजा वाक़ई बि हीरोज़ आहिनि ऐं उहे जेके क़ौमूं पंहिंजे हीरोज़ खे यादि कनि थियूं उहे ज़िंदा क़ौमूं सॾिजनि थियूं। छो त क़ौम जेकॾहिं पंहिंजी तारीख़ खे यादि नथी करे त यकीनन उहा पंहिंजो हाल ऐं मुस्तक़बिल संवारे नथी सघे। बिल्कुलु ईअं आहे जीअं हर माण्हू पंहिंजे माज़ीअ खे यादि कंदो आहे, ईअं उहो पंहिंजी क़ौमी सतह ते बि पंहिंजे माज़ीअ खे ऐं पंहिंजे तहज़ीब सक़ाफ़त रिवायतुनि खे साम्हूं रखी करे अॻिते वधंदो आहे। बहरहाल हशू इंतिहाई इंटेलेक्चुअल सां गॾोगॾु हिकु वॾो हक़ीक़ी क़ौम परस्त हुयो, जेको हक़ीक़ी क़ौम परस्त चइजे, यानी उन में तिर जेतिरी का ॿियाई न हुई इन हवाले सां। ऐं मुंहिंजे ख़्याल में त असां वटि थींदो ईअं आहे अक्सर त असां उन्हनि खे अक्सर यादि कंदा आहियूं जिते असांजो को न को तालुक़ जुड़ियल हूंदो आहे कंहिं न कंहिं हवाले सां। पर हीअ अहिड़ी ॻाल्हि आहे सारंग खे इन करे ऐं जस ॾींदुसि जो हुन इन ॻाल्हि खां हटी करे हुन पंहिंजे हिकु क़ौमी फ़रीज़े खे साम्हूं रखी करे ऐं हशूअ खे यादि कयो आहे। हशू वाक़ई हशमत भरियो आहे, उनखे साईं GM सैयद, शेख अयाज़ ऐं जेतिरा बि असांजा उहे वॾा वॾा लीजेंड आहिनि, इंटेलेक्चुअल आहिनि ऐं क़ौमी धारा जा सरवाण आहिनि, उन्हनि उनखे न फ़क़ति साराहियो आहे पर उनखे पंहिंजो सरवाण सॾियो आहे। त यकीनन हू एॾी वॾी अहम शख़्सियत आहे। ऐं ॿियो इहो त रही ॻाल्हि लिखणी, जेको सारंग जो लिखत वारो जेको मामिलो आहे, आर्टिकल जेको हुन लिखियो आहे उन ते, उहो आहे त बज़ाहिर हिकिड़ो मुख़्तसिर पर उहो ॾाढो जामे आहे। हुन उनखे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में जो सहेड़ियो आहे ऐं मां खेसि उन हवाले सां जस ॾियां थो। ॿोली बि ॾाढी ख़ूबसूरत आहे, हुनजी अदायगी, हुनजो पढ़ण जो जेको अंदाज़ हुयो उहो बि ॾाढो ख़ूबसूरत हुयो। ऐं बाक़ी हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे त मुज़फ़र मेमण खां बचे, पर बहरहाल मूंखे तमामु ख़ूबसूरत लॻो ऐं उनजी जेका रवानी हुई ऐं ज़ाहिरा हिकु अहिड़ी शख़्सियत ते लिखियलु बि आहे ऐं साॻे वक़्तु जंहिं अंदाज़ में उनखे सहेड़े वरी उनजी जेका अदायगी आहे, इज़हार जो जेको अंदाज़ हो उहो बि ॾाढो ख़ूबसूरत। त आउं सारंग खे एप्रिशिएट थो कयां जंहिं हीअ आर्टिकल पेश कयो आहे। इहा स्पीच बि हिकिड़ो दफ़ो सारंग पेश कई मुंहिंजे ख़्याल में गुलरंग हॉल में। उहा साॻी स्पीच आहे या का ॿी आहे, वधाए संवारे पेश कयो आहे। तमामु सुठी महिनत आहे। जेको आहे सो मूंखे पर्सनली जेको आहे सो 3 किरदार अहिड़ा लॻंदा आहिनि जेके सिंध मां विया, जंग जो नुक़सानु त थिए पियो, थींदो रहंदो, पर उन्हनि जी रिप्लेसमेंट मूंखे नज़र न आहे। हिकिड़ो मोहन कल्पना, ॿियो दादा गंगाराम सम्राट ऐं टियों हशू केवल रामाणी।
ये इंटेलिजेंट ब्रिलियंट ज़हन हुआ सिंध जा, जेके वॾे अफ़सोस सां ऐं न चाहींदे बि ज़ोरी ज़बरदस्ती हितां हलिया विया, असां छॾी विया। जेके बि हितां असांजा माण्हू विया, इहो गांधी बि चयो शायदि त इहो जेको आहे पाकिस्तान ठहण सां नुक़सानु थींदो, उन्हनि खे फ़ाइदो कोन थींदो, छो त जेको मैच्योर क्रीम आहे उन्हनि जो उहो असां वटि वेंदो, ऐं जेको असांजो हितां माना ख़तमु थियल ऐं जेके इहो लफ़्ज़ बि लिखियलु आहे मुंहिंजे ख़्याल में, फॾेबाज़ जेके माण्हू आहिनि उहे माण्हू ओॾां वेंदा ऐं उहे हुनखे तहस नहस करे छॾींदा, बर्बादु करे छॾींदा हुनखे। ईअं ई थियो बदकिस्मती सां। ऐं हशू केवल रामाणी जहिड़ा कैरेक्टर, दादा गंगाराम सम्राट जहिड़ा, मोहन कल्परान जहिड़ा, ऐं ॿिया कई केतिरा जन ते को मुंहिंजे ख़्याल में किताब ई कोन लिखियो वियो आहे सहेड़े करे त बाबा जेके हितां जा सिंधी इंटेलेक्चुअल्स होॾां विया उहे कहिड़ा हुआ, उन्हनि जो प्रोफाइल छा हो, ऐं उहे कहिड़ी कंडीशन में विया, पोइ उते वञी उन्हनि सां छा वियो आहे, पहिरियों वॾी कहाणी आई आहे। पर इहो जेका सारंग जी शुरूआति कई आहे, इन खे वधायो वञे, अञा इन ते वधीक कमु थियण जी ज़रूरत आहे। कलेक्टिवली जेको आहे सो जेके बि नाला आहिनि ऐं जेके बि उन्हनि जा प्रोफाइल आहिनि, उन्हनि सभिनी खे गॾु करे ऐं उन ते हिकिड़ो किताबु अचणु खपे, त जीअं सिंध जो इहो सरमायो आहे असांखे घटि में घटि ख़बर पए त कहिड़ा कहिड़ा जेके माण्हू आहिनि सो होॾां विया। मुंहिंजो बि आर्टिकल लिखियलु आहे, मुंहिंजो कुझु अहिड़े ई तरह जो आहे, पर उहो सिंध जो माण्हू आहे। आख़िर में मां ट्रिब्यूट पेश करण जे लाइ हिकिड़ो शेर शाह जो डेडिकेट कंदुसि हशू केवल रामाणी लाइ, त मोहबत पाए मन में रंडा रोड़िया जन, तन जो असराफ़न अणतोरियो ई अॻाए छॾियो। महिरबानी सर, ही त किरदारु त हशू केवल रामाणी मुंहिंजे ज़हन में त नालो इन जो हो, पर इन जो एतिरो वॾो कमु मूंखे ख़बर कोन हुई कि एतिरो वॾो माण्हू हो, जेतिरो आज़ादी जो हीरो हो। ने ही सारंग जो है कि मां सलाम कयां थो कि इनके सॼो किताब समेड़े सेड़े इनके जंहिंजी पूरी हयाती जी तारीख़ किताब वठी आयो। ने हुनजो अफ़सोस त ई थियो कि अहिड़े ब्रिलियंट माण्हू उहो किथे गुम थी वियो, सिंधी समाज बि हुनखे भुलाए छॾे। ने हुनखे हाणे मसइलो हीअ आहे कि हीउ एतिरो वॾो माण्हू, एतिरो ॾाहो माण्हू, हिन जो किथे सिलेबस में, किथे मज़मून में, किन बुक में किथे को ज़िक्र आहे कोन। मां हेतिरा किताब पढ़ियो, मूंखे हिन जे हशू केवल रामाणी जो कॾहिं कोड़ो हेतिरे प्यारे माण्हू जो कॾहिं मूंखे को नज़र ई न आयो। न मतिलबु आम अंदाज़ में आम त हाणे सारंग जो हिसाब से मुंहिंजी अर्ज़ु ई आहे कि हिन खे तव्हां सिर्फ़ु हीअ रेडियो वॉइस ऑफ सिंध त हिकिड़ो आवाज़ जो ज़रियो आहे, हिते प्रिंट करे हिनखे किथे बि फेसबुक आहे, व्हाट्सअप आहे, कोड़ो ॿियो मीडिया जो तव्हां वटि जेको ज़रियो हुए, ही किथे तव्हांजो मज़मून किथे लिखत में रही वेंदो त हशू केवल रामाणी जहिड़ो माण्हू, मां सलाम कयां थो हिनखे, त हिन शख़्स जो एतिरी जेको जदोजहद आहे सिंध लाइ करे, उहो किथे हुनजो इनकी किथे बि अगरि हिनजी लिखत हूंदी त हिकिड़े क़िस्म जो उनजी यादि बि रहंदी, उनखे सलाम बि रहंदो, ने नई नसल उन मां हिकिड़ी नई तवानाई बि हासिलु कंदी। मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो प्रिय खे, तिनी संदी का करे न सघां ॻाल्हड़ी। हशू केवल रामाणी जंहिंजे लाइ साईं जी एम सैद जेकॾहिं ईअं चवे त हू मुंहिंजो उस्तादु आहे, ऐं सम्झां थो त इहा हिकिड़ी तमामु हिकिड़ी पीक पॉइंट आहे कि माण्हूअ जी महता जे लाइ या उन जे कद पुत खे जांचण जे लाइ इहा हिकिड़ी तमामु वॾी ॻाल्हि आहे। त असांजो रहबर सिंध जेकॾहिं कंहिं माण्हू लाइ इहो कमेंट पास करे या इहो चवे, इहो मञे त हू मुंहिंजो उस्तादु आहे, त मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक बि असांखे जेको ॿिए पासे वञण जी ज़रूरत ई कोन्हे। सो मां हाणे गुज़ारिश कंदुसि सदर साहिब खे त पाण इन मज़मून ते जेको आहे पंहिंजो साईं सभु ॻाल्हाईंदो, तव्हां ॿियो दोस्त को ॻाल्हाइणु चाहे त ॻाल्हायो। सर साहिब अलहमदिल्ला साईं जन जेको लेक्चर पढ़ियो, ॾाढी हिन में फ़साद बलागत हुई। ऐं अहिड़े नमूने सां सिर्फ़ु असां वटि हिन हिकिड़े टाइटल ते न आहिनि, काफ़ी अहिड़ी शख़्सियतूं आहिनि जिन हिन टाइटल ते कमु कयो आहे, जंहिंखे असां कॾहिं बि उनखे उभारियो न आहे। त बसि उनखे उन ताईं जीअं उनखे ज़िंदगी जेका रही पोइ उनखे दफ़नाए छॾींदा आहिनि, जीअं तीअं उनखे लाइफ थी वियो। जेकॾहिं अहिड़े नमूने सां असां हर शख़्सियत खे हर प्लेटफॉर्म ते उन्हनि माण्हुनि खे जिन बि जंहिं बि फील्ड में कमु कयो आहे उनजी सलाहियतुनि खे असां उजागर कंदासीं त माण्हुनि में इहे शयूं पैदा थी वेंदियूं। त अहिड़े इहे असां बि अहिड़ा आइडियल मैन थियूं। अहिड़े नमूने सां असां हिकिड़ी शइ जा त जहिड़े नमूने सां इन्हनि कमु कयो आहे असां बि अहिड़ा थी सघूं था।
त कीअं थींदासीं त उनजी जदोजहद उनजी जेका स्टेमिना आहे उनखे बरक़रार रखंदासीं इंशाअल्लाह। सदर साहिबु, हिन खां पोइ असां वटि जेको ॿियो इस्म आहे उहो आहे कहाणीअ जो। असां वटि तमामु सुठो राइटर असांजो शफ़ी बिकक साहिबु मौजूदु आहे। खेनि गुज़ारिश आहे त पंहिंजी कहाणी पेश कनि। शफ़ी बिकक साहिबु, कहाणी जो उनवान अथनि साईं चमाट। बिटाई साईं चयो आहे त वठो वंज वाट कंद म फेरिज केॾई लोणे फेर लपाट लॻंदे ई लतीफ़ चए। सो बेटाई त हुनखे लपाट चयो आहे। किथे असां वटि जेको लाड़ में असां वटि हुनखे चमाट चयो वेंदो आहे। सो हा, सो शफ़ी बिकक साहिब जी कहाणी चमाट। सर, कहाणी जो उनवान आहे चमाट। यूनिवर्सिटीअ खे नबीला MSc करण खां पोइ हमेशह जे लाइ ख़ैरबाद करे छॾियो। नबीला रईस शहरियार ख़ान जी सिकी लधी धीअ हुई। हिन जी अमड़ रईसाणी रहीमा रईस लुकमान ख़ान जी धीअ हुई ऐं संदसि वालिद जे मामा जी धीअ पिणु हुई। मामा जे धीअ हुअण सबबि रईस शहरियार ख़ान जी शादी रईसाणी रहीमा सां थी। रईस लुकमान ख़ान जो तर में एॾो त दहमान ऐं दबदबो हो जो को बि माण्हू जेकर इहो ॿुधे त संदसि शिकायत या दांह रईस लुकमान ख़ान जे ओताक ते थी आहे त उन जूं निंडूं हराम थी वेंदियूं हुयूं। नबीला जी पालना ऐं तरबियत संदसि अमड़ कई। 12 दर्जा पास करण बाद खेसि संदसि वालिद रईस शहरियार जे ख़्वाहिश ते खेसि यूनिवर्सिटीअ में दाख़िला वठण जी इजाज़त मिली। यूनिवर्सिटीअ में संदसि 4 साल ईअं गुज़रिया जो संदसि अख जे ॾिया सबबि शागिर्द खां थोरो परभरा रहंदा हुआ। नबीला पढ़ाईअ में घणी ज़हीन हुई। MSc जो इम्तिहान फर्स्ट क्लास पोज़ीशन में पास कयईं। संदसि पढ़ाई पूरी करे घर मोटी अचण जे कुझु महीननि बाद संदसि अमड़ गुज़ारे वई। अमड़ जे गुज़ारे वञण बाद संदन घर जो सॼो कार वहिंवार नबीला संभालण लॻी। ॻोठ जे औरतुनि जे घरेलू झेड़नि संगनि जा फ़ैसिला पिणु कंदी हुई। हिन जो पीउ रईस शहरियार बीमारीअ सबबि खट भेड़ो हो, पर खेसि कॾहिं बि नबीला जे हूंदे पुट जी कमी महसूसु न थी। नबीला पढ़ियल ॻढ़ियल हुअण सबबि पंहिंजे घर ऐं पंहिंजे वालिद जो सॼो कारोबार ऐं ज़मीननि जो हिसाब किताब पाण ॾिसंदी हुई। बहादुरी, हिमत, अकुल, ॾिया, कुवत इरादी मंझसि सभई ख़ूबियूं हुअण जे बावजूदु हिन जे बाबा खे संदसि शादीअ जी ॻणती हुई। नबीला जी अमड़ जी वफ़ात जे कुझु सालनि बाद संदसि वालिद रईस शहरियार ख़ान पंहिंजे भाइटे रईस साहिल खे संदसि संग ॾियण जो फ़ैसिलो कयो। रईस साहिल ॻोठ में पंहिंजे वालिद रईस अहमद ख़ान जूं ज़मीनूं संभालींदो हो। हिन जो वालिद शहर में बैरिस्टर हो ऐं संदसि वॾो भाउ अमीर ख़ान बि बैरिस्टरी पढ़ी रहियो हो ऐं ख़ासि नंढो भाउ अरीब ऐं संदसि नंढी भेण फ़ाइज़ा शहर जे हिकु कॉलेज में पढ़ंदा हुआ। रईस शहरियार ख़ान फ़ोन ते ॻाल्हाए पंहिंजी धीअ जो मङणो पंहिंजे भाइटे साहिल सां करे छॾियो। रईस साहिल ॻोठ वारियूं संदसि बाबा जूं ज़मीनूं संभालण सबबि ॻोठ में ई रहंदो हो। ॻोठ जा रईस ऐं वॾा ज़मींदार हुअण सबबि संदन ओताक ते हर वक़्तु माण्हुनि जा मेड़ हूंदा हुआ। साहिल जो चाचा धीअ नबीला सां मङणो थियण बाद ही चाचा वारनि जूं ज़मीनूं बि संभालणु लॻो। ॻोठ में रहण सबबि हिन जी रहणी कहणी शहर में रहंदड़ संदन भाइरनि खां मुख़्तलिफ़। हिन जो मिज़ाज कुझु सख़्तु हो। हारियनि, कुड़मियनि ऐं ॻोठ जे माण्हुनि सां संदसि सख़्तु रवैयो हूंदो हो, जंहिं करे संदन ॻोठाई ग़रीब हारी मज़दूर माण्हू ख़ासि ॾिनल रहंदा। संदसि अॻियां कोई बि ॻोठ जो ग़रीब हारी कर खणी ॻाल्हाए न सघंदो हो ऐं हू खेसि हथ ॿधी रईस कोठे पंहिंजूं अर्ज़ियूं संदसि साम्हूं पेश कंदा हुआ, जंहिं करे इहो रवैयो संदसि आदत बणिजी वियो। नबीला जंहिं पंहिंजे बाबा जे चवण ते साणसि मङणी कई हुई, नबीला जी संदसि अमड़ रईसाणी रहीमा अहिड़ी रिवाजी रईसाणीअ वारी तरबियत कई हुई जो तालीम हासिल करण बावजूदु खेसि मिलियल माउ जी तरबियत संदसि मिज़ाज में शामिल थी चुकी हुई। नबीला जो सख़्तु मिज़ाज खेसि नानाणनि पारां रत में पिणु शामिल हो। संदसि नाना रईस लुकमान ख़ान जो दहमान ऐं दबदबो सॼे तर में मशहूरु हो। इहो सॼो मिज़ाज नबीला में पिणु मौजूदु हो। साहिल सां संदसि मङणो थियण बाद साहिल संदन घर अचणु वञणु शुरू कयो ऐं चाचा रईस शहरियार सां कचहरी कंदो हो। रईस साहिल जे नबीला वारनि जे घर अचण बाद घर जूं नौकरियाणियूं रईस साहिल जो दामान ॿुधल हुअण सबबि गंदियूं पंहिंजे मथनि ते रखी संदसि एहतराम में अलर्ट बीठियूं हूंदियूं हुयूं ऐं रईस साहिल खे मानी पाणी ॾियण महिल संदन हथ पिया ॾकंदा हुआ। इन ग़रीब नौकराणियुनि जा घर वारा अक्सर साणनि रईस साहिल जे दामान ऐं दबदबे मुतलिक़ पिया ॻाल्हियूं कंदा हुआ। तंहिं करे हुननि मथां बि रईस जो अणॾिठो रोब
ऐं दहमान पियल हो। साहिल ख़ान जे वञण बाद नौकिराणियूं रईसाणी नबीला खे रईस साहिल जे रोब दबदबे जा किस्सा पियूं ॿुधाईंदियूं हुयूं त रईस परदे ऐं उथण वेहण ते ज़ाइफ़ाउनि ते घणो सख़्ती कंदो आहे। नबीला हिकु सख़्तु रईसाणीअ जी धीअ हुअण सबबि खेसि नौकिराणियुनि जे इन्हनि ॻाल्हियुनि जी सख़्तु मथां को रोब दहमान न पिए पियो। हू पाण हिकु सख़्तु रईसाणी हुई। कुझु साल गुज़रण बाद संदसि वालिद साहिल खे पंहिंजी तबियत जे नाचाकीअ जो ॿुधाए खेसि धीअ नबीला सां शादी करण जो चयो। साहिल चाचा खे पंहिंजे बाबा ऐं भाइरनि सां शहर वञी सलाहबाद शादीअ जे वक़्त जो ॿुधाइण जो चयो। साहिल पंहिंजे चाचा जी ॻाल्हि ॿुधण बाद कुझु ॾींहं बाद शहर लाइ निकिरी पियो ऐं अची कराची पहुतो। कराचीअ जे पोशतरनी इलाइक़े में संदन बंगलो हो। शहर वारे बंगले जो माहौल ॻोठ वारे बंगले खां कुझु मुख़्तलिफ़ हो। साहिल पंहिंजे पीउ बैरिस्टर अहमद ख़ान खे चाचा शहरयार ख़ान जी सॼी ॻाल्हि करे ॿुधी। बैरिस्टर अहमद ख़ान पुट साहिल जे डिसंबर महीने जे 5 तारीख़ ते शहर में शादी करण जो प्रोग्राम रखियो ऐं बैरिस्टर अहमद ख़ान फ़ोन ज़रिए इहा ॻाल्हि पंहिंजे भाउ रईस शहरयार ख़ान सां बि कई। साहिल ॻोठ पहुचण बाद कुझु ॾींहंनि खां पोइ चाचा शहरयार ऐं पंहिंजे कुंवार नबीला साण वापसि अची कराची पहुतो। नबीला ऐं साहिल जी शादीअ जी तयारी धूमधाम सां शुरू थी। शॉपिंग कपिड़ा ज़ेवर सभु वरिता पिए विया। मुकमल तयारी थी वञण बाद दावतूं वग़ैरह बि मुकमल थी वियूं। 5 डिसंबर निकाह वारी राति रईस साहिल पंहिंजे वालिद जे बंगले शहर वारे बंगले ते नौकिराणियुनि ऐं संदन कुझु पाड़े वारनि औरतुनि साण रईसाणी नबीला सां गॾु संदसि ब्राइडल फेशियल करण लाइ अची शहर जे हिकु वॾे ब्यूटी पार्लर पहुता जिते कुंवार जो फेशियल थींदो हो। रईसाणी नबीला रईसाणी रहीमा जी धीअ खे जॾहिं ब्यूटी पार्लर वारे कुर्सीअ ते विहारियो वियो, हिकु छोकिरो अची नबीला जे कुर्सीअ भरिसां बीठो। नबीला छोकिरे खे भरिसां ॾिसी हिकदमि छिरक ॾेई पंहिंजे मथां गंदी वराए उथण जी करणु लॻी त ब्राइडल फेशियल करण वारो छोकिरो संदसि कुल्हे खां हथ रखी खेसि कुर्सीअ ते हेठि वेहण जे लाइ ज़ोर ॾियणु लॻो ऐं संदसि मुंहं तां गंदी हटाइणु लॻो त नबीला अखियूं ॻाढ़ियूं करे ब्राइडल वारे छोकिरे खे चमाट वाहे कढी। सॼे दुकान में हुल पइजी वियो। ब्यूटी पार्लर जे मालिकियाणी अची पहुती। नबीला साण मौजूदु बैरिस्टर अहमद ख़ान वारनि जे वास्ते वारियूं ऐं पाड़े वारियूं कुझु औरतूं नौकिराणियूं हैरान थी वियूं। रईसाणी नबीला कुर्सीअ तां उथी अची ॿाहिरि गाॾीअ वटि पहुती ऐं ड्राइवर खे घर हलण लाइ चयो। ॿी गाॾीअ में मौजूदु रईस साहिल खे औरतुनि वञी सॼी ॻाल्हि ॿुधाई। रईस साहिल अची नबीला जे गाॾीअ जे भर में बीठो ऐं चवणु लॻो, नबीला इहो छा कयो अथई? हीउ शहर आहे, हिते सभु हितां खां फेशियल कराईंदा आहिनि। नबीला, मूंखे कोन ख़बर हुई त शहर ऐं ॻोठ जे रईस में को फ़र्क़ु थींदो आहे। मर्द ॻोठ ऐं शहर में सभु हिकु हूंदा आहिनि। मां कंहिं मर्द खे पंहिंजे जिस्म ते हथु लाइणु न ॾींदसि। मूंखे अफ़सोस आहे त मां जंहिं रईस साहिल सां शादी करणु वियसि पे उहो तूं न आहीं। साईं, हीअ हुई कहाणी चमाट। हिन कहाणी ते ॻाल्हाइण जे लाइ जेके दोस्त विलिंग हुजनि। कहाणी सुठी लॻी। हिन में कैरेक्टर बि काफ़ी साईं इंट्रोड्यूस कराया ऐं टाइटल चमाट हिन जो कुझु ग्रामेटिकल मिस्टेक्स हिन में मूंखे नज़र आयूं। जीअं हिकिड़ी जाइ ते साईं हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, सख़्तु मथां। थी सघे थो मूंखां ॿुधण में ग़लती थी हुजे पर उन ऑब्जेक्ट माना मिले न पियो उनजो। बहरहाल ऐं ॿियो ब्राइडल फेशियल छोकिरो थो हिकिड़ो करे ब्यूटी पार्लर वारो। इहा बि थोरी ॻाल्हि माना जेका छो त आम तौर ते त जेको आहे सो ब्राइडल फेशियल माना लेटेस्ट थी सघे थो। असां एतिरा अपडेट न आहियूं मे बी। बहरहाल MSc कयईं 5 डिसंबर उन में साल साईं कोन ॿुधायो। हीअ इन करे मां लिखां थो त हीअ माना सिखिया जे लाइ आहे। बाक़ी हिन में का पर्सनलाइज़ेशन या अहिड़ी वग़ैरह कान्हे। हा, बाक़ी ॿोलीअ जा कुझु लफ़्ज़ जेके आहिनि उहे माना उहो साईं जो जेको डायलेक्ट आहे कोहिस्तानी उन में हुआ, उन ते का बि ऑब्जेक्शन करण जी ज़रूरत न आहे। पर ओवरऑल हिकिड़ो आख़िर में क्वेश्चन माना पैदा थिए थो त माना हीअ जेको आहे सो हिन मक़सदु माना जेको हासिल मतिलबु जंहिंजो कंक्लूजन आहे उहो साईं कोन कढियो आहे या मूंखे ईअं लॻो आहे शायदि त माना इहा जेका पर इहो जल्दीअ में हिकिड़ो माना कढियो अथई। इनखे थोरो माना वधीक वाज़ करे आहे या त मूंखे सम्झ में न आयो। पर इन ते वधीक डिबेट थी सघे पई। 2-4 जुमिला अञा वधीक हिनखे क्लियर करण जे लाइ मुंहिंजे ख्याल में हुजनि। बहरहाल उहा कहाणी ज़बरदस्त थी। हमेशह साईं नवां हाणे आंदी आहे पंहिंजे टॉपिक्स में। गुज़िरियल हफ़्ते बि तमामु सुठी कहाणी खणी आयो ऐं हाणे साईं 1-2 कैरेक्टर ते माना डिपेंड नथो रखे। हाणे साईं जेको आहे सो थोरो उनखे वसी कयो आहे
ऐं ॿियनि कैरेक्टरनि खे बि पाण में माना ॻाल्हाए थो, पर अञा डायलॉग वारी जेका आहे माना मूंखे जेका साईं आहे सुमरो साहिबु, अब्दुल भाई सुमरो साहिबु, जेको कहाणी में ॻाल्हाईंदो माना साह विझंदो आहे, जान पहुची वेंदी आहे। ॿ कैरेक्टर जेके आहिनि हिक ॿिए सां कन्वर्सेशन था कनि, ॻाल्हाइनि था हिक ॿिए सां, जुमलनि जी ॾे वठि थिए थी, इहा बि हिकिड़ी माना जेका न वुसत हूंदी आहे ऐं कहाणीकार जेको आहे सो वधीक इंट्रस्टिंग बणाए सघे थो पंहिंजी कहाणी खे डायलॉग जे ॻाल्हाइण जे। बहरहाल आउं साईं खे मुबारकबाद पेश कयां थो जंहिं तमामु सुठी कहाणी पेश कई आहे। महिरबानी। मां सम्झां थो कि कहानी कंप्लीट हुई, छो त हिनजो जेको उनवान चमाट आहे, हाणे हू शहर जो मिज़ाज ने ॻोठ जो मिज़ाज उहो गॾु नथो थी सघे। उहो हिकिड़ो त जेको आहे से जागीरदार जी या सरदार जी धीउ या जेको वॾो ज़मीनदार जी धीउ, हाणे हुनजा ॻोठ गामड़े में उनजा स्टाइल सभु जुदागाना हुजनि था, ने वरी हू शहर में पहिरीं बार आवी त पंहिंजो ई छा ई पंहिंजो ब्यूटिशियन उनखे छा हथ लॻाइनि, ब्राइडल ब्यूटिशियन जेको बि हो माण्हू हो, छोकिरो हो ब्यूटिशियन, त हू उनखे जेको आहे से हथ लॻाइनि त उनका जेको कावड़ जी ने चमाट उनखे हैं। त मां सम्झां थो कि ही असल जेको कहानी जो उनवान जेको चमाट ने उनजो आख़िरी कंक्लूजन या जेको एंड, उहो मां सम्झां थो कि सुठो मिलाए आहे उनखे बहितरीन। उते हू उनखे कहानी खे एंड करे विधी आहे शफ़ी बिकिक साहब कि भई हू छो लाइ छोकिरो हिकिड़ो मर्द मूंखे हथ लॻाइनि। त हाणे हुनजो असल में ज़हन सॼो ॿियो हो, उन छोकिरी जो छॾे नबीला, उनजो ज़हन ॻोठाणी ज़हन हो कि न वरी ॻोठाणी ज़हन त हो, लेकिन वरी हू किन सरदार जी धीउ हुई, त हुनजो वॾे हा त हुनजो हुन हिसाब सां जेको आहे हुनजो सॼी नफ़्सियात अलॻि हुई, त उहो सॼो नफ़्सियात खे खणी साईं हलियो आहे। ने आख़िर में जॾहिं हू, छो त कहानी जो उनवान बि चमाट आहे, न जेको चमाट हंए आहे उहो छोकिरी, तव्हां सम्झो तो कहानी जो बिल्कुलु एंड बहितरीन कई। साईं शफ़ी बिकक जेका कहाणी पढ़ी ॿुधाई, बुनियादी तौर ते असां वटि जेको जागीरदारी वारो मुआशिरो आहे ऐं जेका सरदारी सिस्टम आहे, रईसाणो जेको निज़ाम आहे, वॾेराशाही आहे, उन तबिके जी हिकिड़ी कहाणी हुन साईं पेश कई आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते उन्हनि जी जेका नफ़्सियात आहे उनखे वाक़ुफ़ु कयो आहे, निर्वार कयो आहे पंहिंजी कहाणी में। त असां वटि नसल दर नसल इहा सोच जेका जागीरदारी वारी आहे, उहा न सिर्फ़ु असांजे वॾनि में पर उन्हनि वॾनि खां ट्रांसफ़र थी करे ॿारनि में बि माना अचे पई, बावजूदु तालीम हासिलु करण जे उन्हनि में का बि तब्दीली न आई आहे। मां सम्झां थो त इहे हिकु इंतिहाई मुद्दे ख़ारिज जेके रिवायतूं ऐं सोचूं आहिनि, जदीद दुनिया सां गॾु बदिलजणु घुरिजनि, तब्दील थियणु घुरिजनि। मूंखे इहा हैरत आहे त नबीला तालीमी यूनिवर्सिटी मां हिकिड़ो ग्रेजुएट आहे ऐं यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट थियण जे बावजूदि बि उनजी सोच जेका उहा वॾेरे वारी हिकिड़ी वॾेराणी वारी रहे थी, इहा हिकिड़ी अजीब सोच थी लॻे। ठीकु आहे, सो ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो आहे त कहाणी पंहिंजे टेक्निकल पॉइंट्स ते सही आहे, उनजी शुरूआति खां वेंदे उनजो इख़्तिताम बिल्कुलु दुरुस्त आहे ऐं जीअं मुआशिरे जी अकासी कयल आहे उन हिसाब सां सही आहे। कहाणी ते उनजे टेक्निकल बुनियादनि ते मुंहिंजी का तनक़ीद न आहे, मुंहिंजी तनक़ीद आहे उन मौज़ूअ ते त इन मौज़ूअ मां असांखे को मस्बत तासुर या मैसेज नथो मिले, पैगाम। इन कहाणी मां असां वरी बि ॼणूं त वॾेरी सोच, उन मुद्दे ख़ारिज सोच जी रिवायतुनि खे ॼण असां हथी था ॾियूं, जंहिंमें माना उहा सोच साॻी दर नसल असां वटि अचे पई ऐं तब्दील नथी थिए। ठीकु आहे, बजाए उन शइ जे असां उन में हिकिड़ी नवाण पैदा कयूं आहे त बाबा वॾेरे जो औलाद जेको आहे यूनिवर्सिटी जी तालीम हासिलु करण खां पोइ उन में नवाण आहे, हू जदीद रिवायतुनि खे एक्सेप्ट करे पियो ऐं हू जेको आहे समाज जे अंदरि मसइलनि न, हिन में काफ़ी शयूं अहिड़ियूं वॾेरनि वारी जेकी सूरत हाल बाबा पढ़ण खां पोइ बि हू जेको आहे छोकिरो हुजे तोड़े छोकिरी हुजे, पर आम जेको उनजो जेको नौकर आहे या ॿियो तबिके जो जेको माण्हू आहे उन सां उनजो रवैयो उहो ई आहे ॼण गुलाम आका ऐं गुलाम रवैयो। त इहे शयूं जेके आहिनि असां माना वरी ॼण त उन शइ खे जागीरदारियत खे ॼण हथी भाॼियूं। बाक़ी कहाणी पंहिंजे हुन कॉन्टेक्स्ट में जेको आहे लिखियलु आहे, जीअं मौज़ू त उन हिसाब सां पूरी आहे, बहितरु आहे। बाक़ी मां रुगो इहो बि चवां थो उनजो जेको माना मौज़ू आहे, इहो तासुर जेको आहे असां
पॉज़िटिव नथो छॾे, नेगेटिव छॾे थो? साईं अज़हर बामा, कहाणी मूंखे त कन्वे थी आहे ऐं उनजो जेको मक़सदु आहे उहो बि असल में छा आहे त उहो आहे त सरदारी निज़ाम जे हवाले सां कहाणी, ऐं कहाणी जीअं सारंग चयो अथव पंहिंजे उन में कंटिन्यूटी आहे, उन में उहा पंहिंजे उन कहाणी पणे में आहे, ऐं उहो उनजो इंट्रो आहे, सेंट्रल आइडिया आहे, ऐं जेको क्लाइमेक्स आहे, ऐं जेके दोस्तनि चयो त उन जा जेके किरदार आहिनि उन्हनि जी जेका चुरपुर आहे, उन्हनि जी जेका गुफ़्तगू आहे उहा बि पंहिंजे हवाले सां ठीकु आहे। हा, असल में छा आहे त इहे कहाणी जेका आहे जिते अची चमाट ते जेको क्लाइमेक्स थिए थो उते इहा असल में इहा चमाट जेका आहे इहा हक़ीक़त में इहा उन ब्राइडल फेशियल करण वारे खे न पर उन सरदार जे मुंहं ते चमाट आहे। त छो त उहो सरदार जेको आहे ॻोठ में पर्दा थो कराए ऐं शहर में अची करे उनखे हिकु मर्द खां फेशियल थो कराए, यानी इहा उहा छोकिरीअ जी जेका आहे उन खे वाज़े करण जे लाइ, ऐं उहो उन सरदार जे मुंहं ते चमाट हई आहे त तूं उते त कंहिंसां ॻाल्हाइण न ॾींदो हुई, उते त बुरका पाराए घुमाईंदा आहियो, उते त कंहिं मर्द ॾांहुं निहारण न ॾींदा आहियो, पर हिते अची करे शहर में जेको आहे उहे सभु पर्दा त ख़तमु थी विया, पर हाणे हिकु गैर मर्द जेको आहे सो मुंहिंजे जिस्म खे छुहंदो, हथु लाहींदो ऐं उहो मुंहिंजो फेशियल कंदो, यकीननि हुनजे चहिरे ते हथु लाहींदो ऐं उहो सभु कुझु कंदो, यानी उहो त उहो उन जवाब में उनखे चमाट हणी ऐं उहो उथी आहे। यकीननि उहा जेका आहे MSc जी शागिर्दियाणी आहे उनखे इहा कीअं न ख़बर हूंदी त फेशियल छा थींदो आहे या फेशियल केरु कंदा आहिनि, सॼी ख़बर आहे उनखे, ऐं जेकॾहिं उन भली उहा इन प्रोसेस मां न बि गुज़री हुजे त घटि में घटि उन उहो कुझु पढ़ियो हूंदो, ॿुधो हूंदो, सॼी ख़बर हूंदी उनखे, पर हिते अची करे हुनजो इहो आहे। बाक़ी मूंखे जेको आहे हाणे जंहिं ॻाल्हि खे ते साईं जेको आहे घटि ध्यानु ॾींदो आहे, साईं कहाणी, छो त कहाणी त पंहिंजे हवाले सां पूरी आहे, कहाणी पंहिंजे फॉर्मेट में आहे, टेक्निकली तौर ते कहाणी ठीकु आहे, पर जेको ॿोलीअ जो मसइलो आहे उहो जीअं जो तीअं आहे, छो त हिकु त जेको संदसि, संदन ऐं खेसि, ख़ासि तौर ते संदसि इहो लॻभॻि जेकॾहिं साईं इन खे वेही ॾिसंदो त 50 दफ़नि खां वधीक मुंहिंजे ख़्याल में इस्तेमालु थियो आहे लफ़्ज़ संदसि। संदसि एतिरा दफ़ा इस्तेमालु थियणु उहो उन छो इहा माना इहा इन मां ईअं महसूसु थींदो आहे त शायदि तख़लीक़कार वटि लफ़्ज़नि जी खोट हुई, जो संदसि जी जाइ ते हुन वटि को ॿियो लफ़्ज़ न हो, या जुमिले खे वधीक ॿिए हवाले सां जोड़ण जी हुन में सलाहियत न हुई, छो त तख़लीक़कार उहे लफ़्ज़ 2-3 दफ़ा इस्तेमालु कंदो आहे मजबूरी तहत, न त उन्हनि खे चेंज करे जुमिला, ऐं हिकु जाइ ते उहा आहे हारी ऐं कुड़मी। हारी केरु आहे, कुड़मी केरु आहे, उनखां अलावा कुझु ॿियूं ॿेड़ियूं शयूं जेके ॿ भेरा इस्तेमालु थियूं आहिनि, साॻी माना रखंदड़ शयूं आहिनि, उन में को बि उनजो कोहिस्तान जो या हुनजो को उतर ऐं लाड़ या हुनजो को बि कोन्हे को, सिधी सही हुन में इहा ॿोलीअ जी ग़लती आहे या खोट आहे ऐं या हरू जो वाधारो आहे। बाक़ी ईअं साईं जेका काफ़ी ॿोलीअ में ॿी रवानी अची वई आहे, पढ़ण में बि काफ़ी रवानी हुई सुठी, पर साईं खे मां वरी बि गुज़ारिश कंदुसि त ॾिसो ॿोली बुनियादु आहे तव्हांजो, तव्हां उनखे मञो या न मञो इहो तव्हांजो मसइलो आहे, ॿोली बुनियादु आहे, जेसीं ताईं तव्हांजी ॿोली सुठी न आहे तव्हांजो तख़युल धकु खाईंदो, धकबो, उहो तव्हांखे उहो उनजो दाद न मिली सघंदो, उहा तव्हांखे मोट न मिली सघंदी, उहो तव्हां उनजो असरु न छॾे सघंदव, ऐं यकीननि उहा शइ तव्हांजी ईअं त हली वेंदी, पर जॾहिं दस्तावेज़ी तौर ते ईंदी त तव्हांजो उहो तख़युल हिकिड़े पासे रहिजी वेंदो, तव्हां सिर्फ़ु हुन में तनक़ीद जो शिकार बणिजी वेंदो, उन करे उन ते ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। उहो रीराइट करण में को फ़र्क़ु कोन थो पए, ॾिसे माण्हू हाणे संदसि साईं पाण ॾिसंदो त उनखे अंदाज़ो थींदो त उन ते केतिरा भेरा इस्तेमालु थियल आहे। महिरबानी साईं। साईं मुंहिंजा असांजे दिलवर दोस्त मोहतरम शफ़ी मोहम्मद बिकस साहिब जी जेका कहाणी आहे चमाट, उहा बुनियादी तौर ते बयानिया अंदाज़ जी कहाणी आहे जंहिंमें को डायलॉग कोन्हे। असुल में हीअ कहाणी, हिन जो कहाणी जो बुनियादु ॻोठाणी ऐं शहरी समाज
में जेके बदिलजंदड़ रवैया आहिनि उन ख़िलाफ़ु हिकिड़ी चमाट आहे। असां ॾिसूं था असांजे समाज में जेको वॾेराणा किरदार आहिनि, रईसाणा किरदार आहिनि, उहे अॼु बि उहे ई ज़िंदा आहिनि। भले उहे यूनिवर्सिटी मां मास्टर करे अचनि, पर उन्हनि जे रवैयनि में अञा ताईं का चेंजिंग न आई आहे। बुनियादी तौर ते आउं सम्झां थो त इहो असांजे समाज जो अलमियो आहे त उहे औरतूं जेके रिवायती अंदाज़ में असांजे सिंधी समाज में रहनि थियूं, उहा ॾिसो त उन ॻोठ में जॾहिं मास्टर करे अचे थी त उते ॻोठ जे कार वहिंवार ज़मीनूं बल्कि एतिरे सभु कुझु हलाए थी, त उहो उन में फिट आहे। पर उहे शहर जे जॾहिं तमंदुन उथणी वेहणी उन में अचे थी त उहा मिसफिट थिए थी। त असां सम्झूं था त मुंहिंजे ख़्याल में त हीअ शहरी ऐं ॻोठाणे समाज जे विच में जेके असां वटि आहिनि हिकिड़ा विछोटियूं, उन्हनि खे बयानु कयो वियो आहे ऐं कहाणी बहितर अंदाज़ में आहे। पर आउं सम्झां थो त साईं खे अञा महिनत करणु घुरिजे त जीअं इन कहाणीअ में रस चस पैदा करण लाइ हिकु डायलॉग रखे ऐं सीन हिकिड़ो बयानिया अंदाज़ पढ़ी वञणु। कहाणी त आहे पंहिंजे अंदाज़ में, सभु उनजो ख़ूबियूं आहिनि, पर ऐं हिकिड़ो मैसेज छॾे थी त समाज ते हिकिड़ी चमाट आहे जेका ऐं लपाट जेका लॻल आहे, उहा आउं सम्झां थो त असांजे बदिलंदड़ रवैयनि शहरी ऐं ॻोठाणे समाज जी हिकिड़ी चमाट आहे। बहरहाल आउं जस ॾियांसि थो केस महिनत कंदो। असांजे अदबी संगत जो हिकिड़ो सुठो ऐं सुहिणो कहाणीकार आहे ऐं अॻिते बि असांखे सुठियूं कहाणियूं ॾींदो। साईं कहाणी जो मक़सदु ई इहो हूंदो आहे त माना कंहिंखे बि हिकिड़े मोटो खे खणी करे उनखे चौगार ते घुमाए वेंदो आहे। त पहिरियों दफ़ो ख़ैर सां हिन इन नमूने सां जेका सरदारी घराणे जे नमूने सां हुनखे हाईलाइट कयो, वरी त एजुकेशन जे हिसाब सां थियो, वरी माना जॾहिं माहौल में पंहिंजे बिरादरी में अचे थी ऐं वरी शहर जे माहौल में हुनखे जेके हिन साईं अनुमान ॾिनो त बाबा औरत केतिरी गैरतमंद रहे थी ऐं जेका ॿिए कंहिंजे हथ खे बर्दाश्त नथी करे, उहा पंहिंजी लज हया जेके असां सिंधी में चवंदा आहियूं, पोइ को थोरो रहे खे बि को शिक ॾींदो आहे त हुनखे अखियुनि में पाणी अची वेंदो आहे त हिन मुंहिंजे रहे खे फलाणे या सोट कीअं शिक ॾिनी, उनजे लाइ हू अॻिते वञी थींदी। तीअं हिन जे हिसाब सां उन छोकिरी जी जेका आहे त उहा आहे पंहिंजी ज़हन उन जे हिसाब सां त मां इहो त न आहे त मां हिकिड़ी कंहिंजी मिल्कियत आहे ऐं मूंखे ॿियो हथु छो लाहे, उन हिसाब सां साईं हुनखे एप्रिशिएट कयो। पर आहे कहाणी में त असां काफ़ी कमियूं थियनि थियूं ऐं बहितरी बि अची सघे थी। मां हिनखे इनशाला बहितरी त आणे सघूं था। साईं सदर साहिब जे ॻाल्हाइण खां पोइ राय जेका असां हुनखे उहो त स्टॉप थी वेंदी आहे, बीजी वेंदी आहे। न त मूंखे बि ॻाल्हाइणो हो शफ़ीअ जी कहाणीअ ते। बहरहाल हाणे ईअं आहे त हिन खां पोइ असां वटि जेको इस्म आहे उहो आहे शाइरीअ जो। पर शाइरीअ में कहिड़ी शइ आहे, ग़ज़ल आहे, नज़म आहे, उनजो कहिड़ो घाड़ेटो आहे, इन जी हिते लिखत में किथे बि उहो आहे इज़हार न आहे। बहरहाल साईं बशीर चांडिया साहिब खे गुज़ारिश आहे त पंहिंजी शाइरी पेश कनि। साईं समूरनि दोस्तनि जे ॾाढो शाइरी आहे, हिकु नज़म लिखियलु आहे ऐं ॿियो आज़ादु नज़म आहे। पहिरियों त मां तव्हांखे आज़ादु नज़म थो ॿुधायां त लोग पुछे थो तूं पुछे थो, लोग पुछे थो तूं पुछे थो, कहिड़ो दीन धर्म आहे तुंहिंजो कहिड़ो आहे काबू। मुंहिंजी आहे प्रीत पुराणी, नया हिंदू नया मुस्लिम, मुंहिंजो हितड़े को बि न काबो, का बि न मस्जिद, को बि न मंदरु। पंहिंजो उजरो अंदरि आहे, खीर जियां ई हर माण्हू आहे, ही सभु मुंहिंजा हू सभु मुंहिंजा, जेकी खलकिया खलकणहार, जिन वटि आहे प्रीत ऐं प्यार। सही मुंहिंजी सूंहं सिंगार, जेको मूंखे आशे नफ़रत, तंहिंखे ॾींदो आहियां मोहबत। छाजो ऊचो छाजो नीच, छाजो ऊचो छाजो नीच, सभु हुनजी आहे दरबार। धरती ऐं धरतीअ जा माण्हू, धरती ऐं धरतीअ जा माण्हू दीन धर्म खां ऊचा आहिनि। उजरो ऊचो आहे उजरो प्यार, मुंहिंजो सारो ई संसार, मुंहिंजो सारो ई संसार। महिरबानी। साईं बशीर चांडियो साहिब खे मां जस थो ॾियां, जंहिं तमामु हिकिड़ो सुठो नज़म हो, जेको नज़म आज़ादु नज़म पेश कयो, जंहिंमें जेको दर्स मिले थो उहो इंसानियत जो दर्स ॾिनो अथसि। ऐं
मूंखे ॾाढो वणियो। बाक़ी टेक्निक ते मां नथो ॻाल्हाए सघां छो त मुंहिंजी फील्ड न आहे इहा। बाक़ी शाइरी माना बाक़ाइदे ॻाल्हाए थी, हिकु हिकु सिट हिकु हिकु अखर जेको आहे सो पंहिंजी वॾी वुसअत ऐं माना रखे थो ऐं ज़मीर खे झंझोड़े थो बाक़ाइदे। त मां ॾाढो इंस्पायर थी सुन मां ऐं मां साईं खे मुबारकबाद ॾियां थो अहिड़ो ज़बरदस्त आज़ादु नज़म पेश करण ते जेको असांखे इंसानियत जो दर्स ॾिए थो। ऐं मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया जेको रोल फ़क़ीर जो जेको आहे मूंखे वरी उहो यादि अची वियो। उन कनेक्शन सां जेको आहे सो इहो बीहे थो ऐं आख़िर में रहंदी वञी इंसानियत ई। हाणे उहो दौरु परे न आहे जॾहिं मज़हब ऐं सरहदूं ख़तमु थियण वारा आहिनि, सिर्फ़ु ॻाल्हि वञी बचंदी इंसानियत जी। इहो तमामु घणो परे न आहे, 40-50 सालनि में इहो पाण असां ॾिसंदासीं त जेका शइ रहंदी न उहा इंसानियत रहंदी, ॿी का बि शइ न रहंदी। न मज़हब, न सरहदूं, न ज़ात पात, न ऊच नीच, न फ़िरका, न तबका, न तबकाती सिस्टम। सो उन शइ खे हाईलाइट करे थो इहो आज़ादु नज़म। ऐं मूंखे पढ़ी मूंखे साईं खे ॿुधी ॾाढी ख़ुशी थी। ॿियों दफ़ो साईं पेश कयो आहे ऐं साईं ॻाए बि ॼाणे थो, मूं ॿुधो आहे साईं खे ऐं साईं खे वेलकम थो कयां ऐं वॾी महिरबानी। बुनियादी तौर ते असांजे दोस्त बशीर चांडे साहिब जो आज़ादु नज़म गुलसन लाको, बुनियादी तौर ते असांजे दोस्त बशीर चांडे जो इहो आज़ादु नज़म सिंध जे रवादार रूह जी अक्कासी थो करे। असल में हिन सॼे नज़म में दीन धर्म खां ऊचा जेको उजरो जेको प्यारु आहे ऐं सारो संसार आहे, इहो आउं सम्झां थो सिंध जो पैगाम आहे जंहिं पैगाम खे आम कयो आहे। त माण्हू त मूंखां पुछंदा त तुंहिंजो कहिड़ो दीन धर्म आहे, पर कहिड़ो काबो क़िबलो आहे, पर उहो चए थो न को हिंदू आहियां न को मुस्लिम आहियां ऐं हिते को बि मुंहिंजो काबो मस्जिद मंदरु कोन्हे, सभु ई मुंहिंजो उजरो अंदरु आहे। आउं सम्झां थो त इहो सिंध जे रवादार रूह जी हिकिड़ी सुहिणी अक्कासी कई आहे ऐं आउं बशीर चांडे खे सलाम थो पेश कयां। साईं आउं हज़ार बांभण दोस्त गुज़िरियल गॾिजाणी में बि ॾाढो हिकिड़ो सुठो नज़म पेश कयो ऐं हीअ नज़म बि आज़ादु नज़म ख़ूबसूरत नज़म आहे। असल में अवल त इंसान आहे, बाक़ी सभु शयूं बाद में आहिनि। तबका, ॿोलियूं, मज़हब, फ़िरका ऐं समाजी तबका जेके थियनि था, स्टेटस जेके थियनि था, इहे सभु शयूं आहिनि। पर उन सां अवल त इंसान आहे ऐं इंसान खे इंसान ई रहणो आहे। उहो हिकिड़ी नाना पाटेकर जी फिल्म आहे, उन में उहो जेको आहे सो इन ई रत थो कढे ऐं चए थो त हाणे ॿुधाए त हीउ कंहिंजो रतु आहे जेको आहे सो छा इहो रतु ॿुधाए सघे थो त मां हिंदू आहियां या मुस्लमान आहियां जेको आहे। ईअं जेकॾहिं को बि इंसानु वञे थो पियो त उन मां केरु इहो अंदाज़ो नथो करे सघे त इहो जेको वञे थो पियो इंसानु इहो केरु आहे, सिख आहे, हिंदू आहे, मुस्लमान आहे, केरु आहे आख़िर, या हुनजो कहिड़े मज़हब सां तालुक़ु आहे, ॿुद्ध आहे, जीन्स आहे, केरु आहे, छा आहे। यानी चवण जो मक़सदु इहो त इंसानु इंसानु आहे ऐं इंसान सां ई प्यारु करणु। इन हवाले सां जेके असांजा क्लासिक शाइर थी गुज़रिया आहिनि उन्हनि उन शइ खे वधीक अहमियत ॾिनी आहे। उनखे जेके असांजा सूफ़िया कराम आहिनि या ॿिया जेके शाइर आहिनि, जीअं बुले शाह चयो मस्जिद ठाहे छॾ, मंदरु ठाहे छॾ, दिलि किसे दा न ठाहियो बंदिया। यानी तव्हां हुन बि हिकु हवाले सां इहा ई ज़िक्र आहे त तव्हां इंसान जी दिलि न ॾुखायो। पोइ तव्हां जेकॾहिं इहे जेके तव्हां मज़हबी इबादत गाहूं जेकॾहिं उहे ढहनि थियूं त ढहनि, छो त उहे त ॿीहर बि ठहंदियूं। इंसान जी दिलि जेकॾहिं टुटी पई त उहा किथां ईंदी जेको आहे सो, छो त इंसान जी दिलि में त अलाह थो रहे पियो न, मस्जिद में त अलाह कोन्हे को जेको आहे इंसान में अलाह आहे। त अहिड़े हवाले सां ॿियनि बि काफ़ी अहिड़ा जेको आहे सो शेरनि में उन्हनि इहो पंहिंजो इज़हार कयो आहे इन हवाले सां इन्हनि जो। त ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा ॾाढी सुठी सोच आहे। असां इहे तबका ठाहे, जाग्राफियाई हदूं ठाहे ऐं सभु कुझु टोड़े फोड़े हिक ॿिए खे महदूद करे छॾियो आहे ऐं टुकड़नि में विरहाए छॾियो आहे। बिल्कुलु ईअं जीअं हिकु घर में असां जीअं हाणे जेको आहे हिकु हिकु अलॻि थी थो वञे, न त हिकु वॾो जंहिंखे वेढ़ो चइजे उहो हिकिड़े घर में हूंदो हो। हिकिड़ी कुनी हिकिड़ी जाइ ते वेही करे उते ॾाॾे नाने परॾाॾे ताईं हिकिड़े घर में सभु हूंदा, ॾोहिटा पोटा पोटियूं सभु जेको आहे, त उहो उते हिकिड़ो वॾो
कुर्ब मुहबत बरकत ऐं सभु शयूं हूंदियूं जेको आहे सो। ऐं हाणे थिए ईअं थो त हिकिड़ो ॿारु जवान कोन थो थिए या हुनजी शादी कान थी थिए, उनखे बाबा अलॻि घर थी वियो, हू होॾे थियो, यानी उहे हिक ॿिए खां बिल्कुलु जुदा थी विया। पोइ केरु कंहिंखां पुछे ई कोन थो त उहो केरु आहे, छा आहे, कीअं आहे, यानी टोड़ पोड़ थी वञे। त इंसानु जेको आहे इंसान सां ई रहंदो, छो त उनजो हमज़ाद आहे, उनजो दोस्त आहे, इंसान ई इंसान जो दोस्त थी सघे थो। त इन करे जेको साईं जो इहो जेको हिन में साईं फ़लसफ़ो बयानु कयो आहे इंतिहाई ख़ूबसूरत आहे ऐं दिलनि खे छुअण वारो फ़लसफ़ो आहे। बज़ाहिर असां कुझु बि चऊं, पर जेकॾहिं को रोड ते माण्हू किरे थो त असां बग़ैर सोचे सम्झी वञी उनखे सहारो ॾियूं था। उहो असां उनखे इंसान जी हैसियत में असां उनखे इहो नथा सोचूं त हीउ केरु आहे, कारो आहे, गोरो आहे, या हिंदू आहे या मुस्लमान आहे। बहरहाल साईं जो जेका ॿोली आहे या जेको लहजो आहे साईं जो, मां पहिरीं बि ज़िक्र कयो त साईं जो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ आहे, पेशकश जेका आहे ॾाढी सुठी आहे साईं जी, लफ़्ज़नि जो जवाब ऐं ॾाढो इंतिहाई सलीस अंदाज़ में लिखियलु आहे, पर उनजो जेको मक़सदु आहे उहो वॾो आहे। साईं खे मुबारक ॾियूं था असां नज़म पेश कयूं। थैंक यू। सारंग जो बशीर जो ही आज़ादु नज़म न सिर्फ़ु पंहिंजी ॿोली जे हवाले सां, अदायगी जे हवाले सां, पर बुनियादी जेकी ॻाल्हि आहे उहा फ़िक्र ऐं जेको नुक़्ते नज़र आहे उन हवाले सां तमामु शानदार नज़म आहे। बुनियादी तौर ते असांजे सिंध जो जेको मैसेज आहे, पैगाम आहे, पैगाम सिंध जेके असां चऊं था, जेको पैगाम लतीफ़ खां वठी साईं जीएम साहिब ताईं ऐं साईं जीएम साहिब खां वठी शेख अयाज़ ताईं, शेख अयाज़ खां वठी बशीर चांडिया ताईं, उहो ई जेको अमुन ऐं रवादारी जो पैगाम आहे, जेको इंसानियत जो पैगाम आहे, उहो ई पैगाम जेको आहे असांखे हिन आज़ाद नज़म में मिले थो। त हीअ जेके ऊच नीच जा जेके संधा आहिनि, हीअ जेके नफ़रतुनि जा जेके ॿिज आहिनि, इन्हनि जी जॻह असांजी सिंध में न आहे। असांजी सिंध जेकी आहे उहे पंहिंजे जोहर में रवादार आहे, अमुन ऐं प्यार ऐं मोहबत जी धरती आहे। ऐं उहा मोहबत, उहो प्यार जो जेको फ़लसफ़ो आहे, जेको मज़हबनि खां बालातर आहे, ऐं जेको इंसानियत जो फ़लसफ़ो आहे, जंहिं लाइ रोहल चयो त हिकु हिंदू ॿियो मुस्लमान टियों विच विधाऊं वेर, अंधनि ऊंध न लही तिन खे सच चवंदो केरु, रोहल राह पिरीअ जे घड़ी ॾिठोसीं घेड़, त रब मरणी में हिकिड़ो जंहिंमें फंद न पेर, जा सुती काबे विच में सा काॾे कंदी पेर। सो असां जे समूरनि शाइरनि, आलमनि, मुफ़क्करनि जी शाइरीअ में इहो ई पैगाम आहे जेको बशीर जे हिन आज़ाद नज़म में आहे। ऐं खेसि जस ॾियां थो, मुबारकूं ॾियां थो त उन ई फ़लसफ़े, उन ई फ़िक्र जी प्रचार जदीद शाइरी जे अंदाज़ में, आज़ाद नज़म जे अंदाज़ में असांजे आॾो पेश कयो। जसो जी साईं मुज़फ़र मेमण, असांजो दोस्त बशीर चांडिये जेका सोच हिते निर्वार कई आहे, जेको फ़िक्र खणी आयो आहे, उहो फ़िक्र असांजे सूफ़ियनि जो फ़िक्र आहे, असांजी धरतीअ जो फ़िक्र आहे, हिन मिटीअ जो फ़िक्र आहे। उहा थोरो हिते ॿियो सिलसिलो इहो आहे त थोरो उहा ॿी ॻाल्हि आहे त असांजे इन फ़िक्र जे आड़ वठी, जीअं इस्लाम जी आड़ वठी माण्हुनि हमला कया, माण्हुनि धरती खसी, ईअं हिन फ़िक्र जे आड़ में बि वैसा गातियूं पियूं थियनि। छाकाणि जो पाण सभु सूफ़ी आहियूं, छाकाणि जो जेको आहे सो इंसान सभु बराबरि आहिनि, तंहिं करे जेको आहे सो जेको धारियो आहे उनखे बि क़बूलजे, जेको नफ़रत करे तंहिंखे बि जेको आहे सो भाकुर पाइजे। इहा जेका थीम आहे, इहो जेको रुख़ आहे इन जो, इहो ख़तरनाक आहे, डेंजरस आहे मुंहिंजी नज़र में। सॉरी टू से, मूंखे नंढड़ो इख़्तिलाफ़ रखण जो हक़ आहे, मां उन हक़ सां जेको ॻाल्हायां थो त नफ़रत कंदड़ सां नफ़रत जेकॾहिं तव्हां जेसिताईं नथा कयो, उन जे उन नफ़रत वारे अंदाज़ सां ई, असां नथा चऊं त तव्हां जेको आहे सो मरीज़ सां नफ़रत कयो, मरीज़ जे मर्ज़ सां नफ़रत जेको आहे सो ज़रूरु कयो,
हा मरीज़ सां त न कयो, पर उनजे मर्ज़ सां ज़रूरु तव्हां नफ़रत कयो, उनखे ॿुधायो, इंडिकेट कयो त बाबा हीअ जेका शइ जेको त पाण सां गॾु जेका इहो कदूरत तूं पाण सां गॾु खयों थो घुमी, इन्हनि कदूरतुनि में तूं क़बूल न आहीं असांखे, इन्हनि कदूरतुनि खां ॿाहिरि अचु, प्यार जे वेढ़े में अचु, तमामु जेको आहे जीअं अछो उजरो जीअं तव्हां ज़िक्र कयो आहे हिन में, उन अंदाज़ सां अचु, ईअं थी अचु त पोइ जेको आहे तूं असांखे क़बूल आहीं। पर उन्हनि माण्हुनि खे ईअं जो ईअं क़बूल आहिनि, उहे तव्हां ॾिसंदो त तव्हांखे जेको आहे सो मज़ारुनि ते गांजे जा नशा पीअंदे तव्हांखे मिलंदा, तव्हांखे महफ़िलुनि में जेको आहे सो हीअं शराब ॾुकींदे मिलंदा, तव्हांखे जेको सूफ़ी महफ़िलुनि में तव्हांखे हिन क़िस्म जा माण्हू मिलंदा, अजीब क़िस्म जो जेको उन्हनि जो अंदाज़ ऐं उन में हू समूरियूं जेके बताखोरियूं, मुनाफ़िकियूं, समाज खे ॾंगण, माण्हुनि सां जेको वेसागातियूं करणु, इन्हनि समूरनि जा मुर्तकब हूंदा ऐं उन जे बावजूदु हू जेको आहे सो पंहिंजो पाण खे सूफ़ी सॾाईंदा। त अहिड़ा सूफ़ी असांखे क़तन कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। अहिड़नि माण्हुनि खां असां चाहियूं था त हीअ धरती आजी थिए, उन्हनि खां असांजी जिंदु छुटे, उन्हनि मां असां इन जे लाइ जेको आहे सो संदरो ॿधी जेको आहे सो असां मैदान ते निकिता आहियूं त असां जेको आहे सो उन्हनि माण्हुनि सां मुहाॾो अटकायूं जेके माण्हू हिन धरतीअ खे नासूर जियां जेको आहे सो ॻीही विया आहिनि। सो बहरहाल ॻाल्हियूं तमामु सुठियूं, फस्ट क्लास ॻाल्हियूं, पर इन्हनि चॉकलेटी ॻाल्हियुनि में थोरो जेको आहे सो इन शइ जो सेंस ज़रूरु हुजे, इहो शऊर ज़रूरु हुजे त कहिड़ी शइ जेका सा पंहिंजी आहे, कहिड़ी शइ पराई आहे, कहिड़ो लीको जेको आहे सो उरांगणो आहे, कहिड़ो लीको नाहे उरांगणो, उहे जेके लिमिट्स आहिनि, हदूं आहिनि, उन्हनि जो तयन जेको आहे सो हर सूरत में इहो ज़रूरु कजे। इहा शइ जेका असां ज़हन नशीन हुजे, कंहिं बि नारे में, कंहिं बि नारे हेठि, कंहिं बि मज़हबी नारे हेठि, कंहिं बि फ़िक्री नारे हेठि असांखे धरतीअ जी वालार, असांखे ज़ुल्म जी का बि जेका शिकिल आहे उहा क़बूल न आहे। अब्दुल गफ़ूर खत्री साहब, सर ही सभु दोस्त ॿुधायूं पंहिंजी जॻह ते सुठो हो, लेकिन मां सम्झां थो कि जेको बशीर साहब पंहिंजे आज़ाद नज़म में जेको सिनेरियो पखेड़े आहिनि, उनजो वाहिद मक़सदु सूफ़ीज़म जो प्रचारक त कोन आहे, उनजो वाहिद मक़सदु मां सम्झां थो हीअ आहे कि जेको 30-35 साल था जेको पंहिंजे मथे सिंधी हुजो या XYZ जेको बि माण्हू हुजे, मुसलमान हुजूं, पंहिंजे मथे जेको मज़हब जो हिकिड़ो प्रेशर, मसनूई प्रेशर जेको थोपियो वियो आहे, हुनजे ख़िलाफ़ु हिन जो जेको आहे न असल जेको एहतजाज हुनजे ख़िलाफ़ु आहे। टॉपिक इंसानियत आहे, ऐं टॉपिक इन जो इंसानियत आहे कि बाबा जेको हींअर असल ही जेको मां सम्झां थो जेको इनजो महरक आहे नज़म लिखण जो, आज़ाद नज़म जो महरक बि हीअ आहे कि हींअर जेको मज़हब जी ख़ूब जेको पब्लिसिटी थी रही आहे, ज़ोरी हाणे हू हिकिड़े हिंदू खे मां सम्झूं था कि हिनखे मारे विझो, जस्ट लाइक त ही शख़्स जेको आहे हुन सॼे सनियारो खां एहतजाज करे रहियो आहे कि बाबा न वॾी चीज़ इंसानियत आहे, न हिंदू, न मुस्लिम, न बुद्ध, न ईसाई, वॾो जी प्री पार्टीशन जी पाण रहंदा हुआसीं, पाण सां गॾो गॾु ग़ैर मुस्लिम बि पंहिंजा पाड़ेसरी हुआ, हू जेके लॾे विया त हू तॾहिं बि पंहिंजो इस्लाम पाण वटि हुओ। हाणे त ज़ोरी नवां फ़िरका, नवियूं छा चइजे हाणे, बहरहाल त इन जो मां सम्झां थो कि बशीर चांडियो साहब जेको पंहिंजी आज़ाद नज़म में जेको मरकज़ी ख़्याल बयानु कया आहिनि, उहो कल्ह को प्रचारक है सूफ़ी इज़म जो, न त को जेको आहे से मज़हब जे ख़िलाफ़ु आहे, बल्कि हिकिड़ो आज़ादु इंसान जेको पैदा थियो आहे, भले उहो मुसलमान जे घर में पैदा थियो त हुनखे मुसलमान रहणु ॾियो, जेको हिंदू जे घर में पैदा थियो आहे उनखे हिंदू रहणु ॾियो, ज़ोरी किथे कोन कयो। त हीअ हिन जो साईं जो पैगाम मां सम्झां थो हीअ आहे। साईं जन जेका नज़म आज़ाद जो उनवान सां पेश कई ॾाढी बहितरीनु नमूने सां हुई, पर मां तव्हांखे इहा पंहिंजे ख़्यालात में ॿुधायां थो त मज़ाहिब जेके आहिनि इंसानियत जी हर कंहिं प्रचार कई आहे, इहो न आहे त असां इन जे आहे इस्लाम में जेका इंसानियत जी प्रचार, उनजी जहिड़ी बि कैटेगरी आहे उनजो जेतिरो उनखे प्रोटेक्शन ॾिनो आहे ॿिए कंहिं ॾिनो आहे। इहे जेके बि शयूं आहिनि इहे असांजूं सभु अनापरस्तियूं आहिनि। पोइ उन में असां बिरादरी जे रूप जे लफ़्ज़ सां अचूं था त असां हिन बिरादरी जा माण्हू आहियूं, ऐं उन नमूने सां असां इहे जेको ज़ात पात ऊचूं जीअं ब्राह्मण शूद्र या तव्हां खत्री, इहे सभु इन मां ई निकितल आहिनि। तीअं असां में जेके
हे साईं पठाण आहे, हे साईं सैयद आहे, हे साईं खे चवां, इहे सभु असांजूं इन में ई निकितल आहिनि, जेके पोइ वरी असांजे उन में अची करे मज़हबनि ते अची पवनि थियूं त इन में मज़हब जो गुॾो आहे, मज़हब जो कोई न आहे। इन में इहे सभु असांजो अनापरस्तियूं आहिनि। असांजा जेके बि मौजूदीन आहिनि पंहिंजे पेट भरण जे लाइ, इहे बाहि भरण जे लाइ इहे रस्ता खोलनि था, पोइ उन जा वरी असां ते ॿियनि ते था चवनि त इहे मज़हब ईअं कयो, इहो न आहे। इन करे मां तव्हांजे हिसाब सां आज़ाद बाक़ी शाइर जो जेको पंहिंजी आहे इहो ई आहे त हू त माइट राइट न हूंदो आहे शाइर, त जेको शाइर चयो त उहो ई राइट आहे, बाक़ी उनजे हिसाब सां। पर ज़हन बदिलंदा रहंदा आहिनि, उनजी सलाहियतूं, उन जूं ख़ासियतूं निकिरंदी उजागर थींदी वेंदियूं, पोइ उहा अहिड़े नमूने सां उहो पेश कंदो आहे त जीअं हर को माण्हू उन मां मुस्तफ़िज़ थिए, रोशनास थिए। सो मुख़्तसर हर कंहिं अलाह साईं कंदो, जेके बि असां जो ॻाल्हायो इहा कचहरी थी, इन में अञा नवां ईंदी ऐं नयूं नयूं हर को माण्हू पंहिंजो ओपिनियन पेश करे तव्हां पंहिंजो आहे। पर उहो सोच इहा ई हुजे कीअं बहितरी अचे इंसानियत में। इन खां पोइ साईं असां वटि हाणे असां पंहिंजो वरी नसर ॾे मोट खाईंदासीं, शाइरीअ मां असां यकीन तव्हां महज़ूज़ थियो। असां वटि हिन खां पोइ मज़मून आहे हिकिड़ो अमीन जो हिसाब जो। वॾी महिरबानी। तहक़ीक़ी मज़मून आहे दोस्तनि जे लाइ। हिन में जेको आहे सो हिकिड़ो सिंध जो गुमनाम हीरो आहे, जंहिं ते मूं कलम खयो आहे माज़रत सां, त तमामु घटि मवाद उन ते माना मिले थो असांखे सिंध जी तारीख़ में। मूं हिकिड़ी हक़ीर कोशिशि कई आहे नंढड़ी, उहा तव्हांजे अॻियां पेश कंदुसि। हिन जो टॉपिक आहे मियाणी जी जंग, 17 फेबरवरी 1843 जो हीरो मीर जान मामन टालपुर खानाणी, मीरनि वारी मस्जिद ऐं शहीदनि जा क़ब्रस्तान। हाणे शाह लतीफ़ जो शेर सां शुरूआत कंदुसि। भॻो आऊं न चवां मारियो त विसां, कांध मुंहिंजे मुंहं में धकड़ा, सेकींदे सुहां तापण लॼ मरां जे हुअंसि पुठ में। हीउ सुर केॾारे मां खयो आहे ऐं कल्याण आडवाणी जो जेको 1958 साल हुआ उन मां सलेक्ट कयो। तत्व पेश कंदुसि संगत जे आॾो। क़दीम आसारनि खे महफ़ूज़ करण लाइ लाॻापियल खाते जो हिकु क़ाइदो ॾाढो अहम ऐं मिसाली आहे, जेको हीअ आहे त कहिड़े बि मज़हब या फ़िरक़े जी इमारत या मज़हबी आस्थान खे बग़ैर कंहिं फ़र्क़ु ऐं मतभेद जे बराबरी जे बुनियादनि ते ॿीहर महफ़ूज़ कयो वेंदो आहे, पोइ भले उहो मुल्क या दुनिया जे कहिड़े बि हिसे में हुजे। पर इहो क़ानूनु हर हंध ते साॻी तरह सां लागू हूंदो आहे। पर हैदराबाद खां उत्तर ओलह में मौजूदु मियाणी जे तारीख़ी मैदान जंग जो मुशाहिदो करण खां पोइ हिते इहो फ़र्क़ु चिटी तरह नज़र अचे थो। हिन इलाइक़े में अंग्रेज़नि जूं 2 अदद इज्तमाही क़बरूं आहिनि, जिन खे हितां जा मक़ामी माण्हू ॾेवरियूं कोठीनि था। ॿिन्ही हंधनि ते ज़बरदस्त क़िस्म जा यादगार जोड़ियल आहिनि, जिन ते मियाणी जी जंग ऐं दुबे जी जंग में मारिजी वियल अंग्रेज़नि जा नाला ऐं उन्हनि जा उहिदा लिखियल आहिनि। अॼु 177 साल गुज़रण खां पोइ बि उहे यादगार ॾाढा शानदार लॻी रहिया आहिनि ऐं उन्हनि ते लिखियल नाला बि पाण जोगा आहिनि। उन सां गॾु सिंध सरकार पारां अंग्रेज़नि जे हिकु यादगार भरिसां साल 2014 में हिकु शाही थंबो पिणु जोड़ायो वियो आहे, जंहिं ते नीरे रंग जा ख़ूबसूरत टाइल्स लॻल आहिनि। हिन थंबे जी ऊचाई अंदाज़न 100 मीटर खनि आहे। बहरहाल अंग्रेज़नि जे ॿिन्ही यादगारनि जी बाक़ाइदा परगोर लधी वञे थी ऐं सफ़ाई सुथराई जो पिणु ख़्यालु रखियो वञे थो। ॿिन्ही यादगारनि ते पको फ़र्श ॿधल आहे, जेको ॾिसण में तमामु सुठो ऐं साफ़ु सुथरो लॻे थो। ॿिए पासे उते ई थोरे पंध ते मियाणी जी जंग जे मैदान जी जंग जे जनरल मीर जान मोहम्मद टालपुर जी क़बर आहे, जंहिंजे मथां न त को मुक़बरो ॾियल आहे, न को टाइल जो फ़र्श ॿधल आहे, न ई का भित ॾिनल आहे। 5000 मियाणी जे जंग जे शहीदनि जो क़ब्रस्तान हाणे अची 1 एकड़ ते बचियो आहे। बाक़ी चइनी पासे ज़रई ज़मीन आबाद थी चुकी आहे। उनखां सवाइ मीरनि वारी तारीख़ी मस्जिद पिणु उते आहे, जंहिंजी हालत बि सफ़ा ज़ुबून लॻी पई आहे ऐं कंहिं बि वक़्तु पटि पहुची सघे थी। मुंहिंजे हिन तहक़ीक़ी मज़मून लिखण जो मक़सदु हीअ आहे त जीअं होशू शीदी जो नालो दुबे वारी जंग ऐं संदसि लॻायल नारे मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं जे करे पूरी सिंध में मशहूरु आहे,
तीअं मियाणी जी जंग जे हिन बहादुर किरदार शहीद कमांडर मीर जान मोहम्मद टालपुर जो नालो बि तारीख़ जे वर्कनि में महफ़ूज़ ऐं अयान या वाज़े हुजे हुजे। हिते मूं अबलिक ॾिनी आहे, पोइ जेको संगत सलाह ॾींदी उहो लफ़्ज़ लिखंदुसि, अयां या वाज़े हुजे। ऐं सिंध जे हर माण्हूअ खे संदसि नाले बहादुरीअ जी ॼाण हुअणु घुरिजे। ऐं हिन मज़मून में मुस्तनिद हवालनि जे ज़रिए संदसि दिलेराणे किरदार ते रोशनी विझण जी कोशिशि कंदुसि। माघ जो हंधु ऐं हैदराबाद खां मुफ़ासिलो। हीउ माघ हैदराबाद खां उत्तर ओलह में तक़रीबन 15 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। पंहिंजी गाॾी में वञे त सिर्फ़ु अधु कलाक में पहुची सघिजे थो। हिते मियाणी जी जंग जो मैदान आहे, दुबे जी जंग जो मैदान, होशू शीदीअ जो मक़बरो, मीर जान मोहम्मद टालपुर जी क़बर, शहीदनि जा क़ब्रिस्तान ऐं मीरनि वारी तारीख़ी मस्जिद जहिड़ा इंतिहाई अहम माॻ मौजूदु आहिनि। इहे सभई माॻ हिक ॿिए खां थोरे घणे मुफ़ासिले ते मौजूदु आहिनि। सुपर हाईवे ते हाला या मटियारी ॾांहुं वेंदे हटड़ी बाईपास वटां ओभर तरफ़ हिकु रस्तो निकिरे थो, जेको न्यू सिटी हैदराबाद खां थींदो हिननि माॻनि ताईं पहुचाए थो। मीर जान मोहम्मद टालपुर बाबति किताबनि में हवाला। नंबर 1, हैदराबाद जा हुक्मरान मीर त आख़िरी वक़्त ताईं अंग्रेज़नि सां जंग करणु न पिया चाहिनि ऐं कंहिं न कंहिं तरह सां ॻाल्हियुनि ज़रिए सरचाह करणु पिया चाहिनि, पर आम माण्हुनि में सख़्तु ताव पकड़ियल हो। कादिर बख़्श निज़ामाणी पंहिंजे किताब जंग मियाणी में लिखे थो त अंग्रेज़नि जी रेज़िडेंसी माना रिहाइशगाह ते आम राया ऐं कुझु बलोच कबीलनि पारां जॾहिं हमिलो कयो वियो त हैदराबाद जे हाकिम मीरनि बलोचनि खे सख़्तु तनबीह कई त हैदराबाद छॾे मुंतशिर थी वञो, त मतां काहींदड़ अंग्रेज़ हैदराबाद शहर खे को नुक़सानु पहुचाइनि। उन जे रद्दअमल में 15 फरवरी 1843 जी शाम जो आम टालपुरनि समेत सभिनी बलोचनि वाट ते मियाणी जे मैदान ते मौज़ून हंध वटि वञी नेपियर सां मुक़ाबिलो करण जो फ़ैसिलो कयो। मुनासिब ब्रेकेट में लिखियो अथव, इहो हवालो आहे, डायरेक्ट कोट आहे। हा, हंध वञी नेपियर सां मुक़ाबिले करण जो फ़ैसिलो कयो ऐं हुक्मरान मीरनि खे पाण सां शामिलु करण जी सभिनी कोशिशुनि में नाकाम थियण बैदि ताने तौर ॾांहुं चूड़ियूं ऐं ज़नाना कपिड़ा ॾियारे मोकिलियऊं ऐं चयऊं त घरनि में वञी वेहो। मियाणी जे मैदान वटि वञी गॾु थींदड़ बलोच सरदारनि में मीर जान मोहम्मद टालपुर खानाणी, ग़ुलाम खान लगारी, ग़ुलाम अली खान नज़ामाणी, ग़ुलाम शाह खान टालपुर ऐं ॿिया 7-8 बलोच शामिल आहिनि। हीउ हवालो पूरो थियो हिते, जेको जंग मियाणी किताब में लिखियलु आहे। ऐं कादिर बख़्श निज़ामाणी सदर साहिब जे इजाज़त सां हवालो नंबर 2 पेश कंदुसि, जेको मूंखे मिलियो आहे पंहिंजी रिसर्च जे दौरान। मियाणी जी जंग वारे वाक़े खां सिर्फ़ु 14 साल पोइ मुंशी अता मोहम्मद शिकारपुरी साल 1857 में हिकु बहितरीनु तारीख़ी कलमी नुस्ख़ो ताज़नि मोरकनि जी तारीख़ लिखियो, जंहिंमें हू ख़ूबसूरतीअ सां मियाणी जी जंग जो नक्शो चिटींदे लिखे थो त बख़्तियार लगारी, जेको सदाईं आफ़ीम खाई पिनकिन में पियो हलंदो हो, सो मीर रुस्तम जी दरबदरी जो ॿुधी खार में अची घोड़े ते चढ़ी अंग्रेज़नि सां मुक़ाबले लाइ कमर कशे हलियो। अॻिते वञी ग़ुलाम लगारी खे बि साण खयईं ऐं वञी पंहिंजनि माण्हुनि खे उमेदूं ऐं आसरा ॾेई पंहिंजो साथारी बणाए पोइ गॾिजी मीर जान मोहम्मद खान वलद बोदे खान टालपुर वटि विया ऐं उन जी वास्तेदारी सां लगारियुनि ऐं मोहम्मद खान वलद मरहूम लुकमान खान टालपुर जे विच में ठाह करायूं, जंहिंजो संगा बदीअ तां पाण में जहिड़ो हलंदो पिया आहियो। पछाड़ी में सभिनी गॾिजी क़ुरान मजीद ते कसम खणी अंग्रेज़नि सां जंग करण जी पकड़ कई ऐं हिन रीति इज़हार कयूं त सिंध असां बलोचनि जी सॻी माउ बराबरि आहे, जंहिंजी थञ मां पीढ़ियुनि खां असांजी परवरिश थींदी पई अचे। औलाद ते पीउ माउ जा घणा ई हक़ हूंदा आहिनि। उन जी साख मूजिबि असां पंहिंजी जान हिन जीजल माउ जे क़दमनि तां क़ुर्बान कंदासीं। जेकॾहिं ईअं न कयोसीं त असां सभई वालदुल जना, इहो ब्रेकेट में हरामी ॿार, इहो रिसर्च करे मूं लिखियो आहे, लिखिया वेंदासीं। शिकारपुरी अता मोहम्मद जो हवालो हिते पूरो थियो। किताब नंबर 3, हवालो नंबर 3, किताब जंग मियाणी में कादिर बख़्श निज़ामाणी हिकु हंधि लिखे थो त मशहूरु अहले कलम एस.टी. लैम्ब्रिक, जंहिं सिंध जी तारीख़ बाबति तहक़ीक़ात करण जी चङी कोशिशि कई आहे, तंहिंजो चवणु आहे त
त हीअ हक़ीक़त हर कंहिंखे तस्लीम करणी पवंदी त जेकॾहिं बलोचनि में इंतिज़ाम ऐं ज़ाब्तो हुजे हा ऐं संदन रहनुमाई कुझु बहितर ऐं असराइते नमूने थिए हा त जंग जूं हालतूं ऐं नतीजो ॿी तरह हुजे हा। वधीक लिखे थो त जंग शुरू थियण खां पोइ बलोचनि जे हमलनि में अहिड़ो त ज़ोर हो जो जनरल नेपियर अवल 3-4 दफ़ा कोशिशूं कयूं त संदसि फ़ौज बचाव जूं तदबीरूं छॾे जवाबी हमिलो करे, पर संदसि सिपाहियुनि खे हिमत ई कान पई थी। नेठि बलोचनि जो कमांडर जान मोहम्मद ख़ान खानाणी टंडे जाम वारो शहीद थी वियो ऐं उनखां पोइ ग़ुलाम शाह ख़ान शाहवाणी टालपुरी लश्कर जी कमान वरिती ऐं हू पिणु बर वक़्तु शहीद थी वियो, जंहिंखां पोइ बलोची लश्कर में कुझु कमज़ोरी जा आसार पैदा थी पिया। कोटवर हिते हवालो ख़तमु थियो। हवालो नंबर 4 आहे किताब जंग मियाणी में हिकिड़े हंधि फुटनोट में लिखियलु आहे त रिचर्ड बर्टन संदसि किताब सिंध रिविज़िटेड में लिखे थो त मियाणी जी जंग बलोचनि में आम तौर ते मीर जान मोहम्मद टालपुर वारी जंग जे तौर ते मशहूरु हुई ऐं उहो आम मशहूरु हो जंहिंजी मशहूरु अंग्रेज़ लेखक H.T. लैम्ब्रिक पिणु ताईद कई आहे। हवालो पूरो थियो। हवालो नंबर 5 रहीमदाद मोलाई शेदाई पंहिंजे किताब जन्नतुल सिंध में मियाणी जी जंग बाबति लिखे थो त टालपुरी लश्कर में शहदादाणी चाकराणी ऐं खानाणी टालपुर शामिल हुआ। मीर जान मोहम्मद ख़ान खानाणी लश्कर जो सुपर सालारो ऐं संदसि मातहत मीर ग़ुलाम शाह शाहवाणी, सैयद अब्दुल्ला, इब्राहिम ख़ान, नवाब अहमद ख़ान लगारी, ग़ुलाम मोहम्मद ख़ान लगारी, बख्तियार ख़ान, बावल ख़ान रिंद, मोरो ख़ान चांग ऐं सैयद फ़तेह मोहम्मद शाह लक्यारी फ़ौजी सरदार हुआ। टालपुरी तोपखाने मथां होश मोहम्मद कमरानी हबशी मशहूरु ईरानी मिस्टर हावेल निगरानी करण ते मामूर हुआ। 17 फरवरी 1843 ते सुबुह जो सवेर जंग जो तबल वॻो। शुरूआत में मीर जान मोहम्मद ख़ान टालपुर अहिड़ी सियाणप ऐं होशियारी सां विढ़ियो जो चार्ल्स नेपियर खे जंग हाराइण जी पक थी वई, पर पोइ अंग्रेज़ सवार दस्तनि साॼे ऐं खाॿे पासे खां हमला करणु शुरू कया। मीर जान मोहम्मद बहादुरीअ सां विढ़ंदे शहीद थियो। पोइ मीर ग़ुलाम शाह हिकदमि फ़ौजूं वाॻूं संभाले वरितियूं। रिसालदार जान जेकब 1000 सवारनि सां फुलेली जे पेट ते काए आयो ऐं यकदमि अयारी सां मोट खाई भॻो। हिते बलोचनि धोखो खाधो ऐं हुननि सम्झो त अंग्रेज़ी लश्कर में भाॼ पई आहे, उन करे संदन सिफ़ूं टुटी पियूं ऐं हू पंहिंजी दिफ़ाई पोज़ीशन छॾे बेक़ाइदगीअ सां अंग्रेज़ी लश्कर जे पुठियां धुकींदा फुलेली जे किनारे वारो बंदि टपी विया। अंग्रेज़नि जो तोपखानो बंद जे पुठियां लिकल हो। तंहिं मथनि गोलियुनि जी बरसाति वसाइणु शुरू कई जा सांदर 3 कलाकनि ताईं जारी रही। हवालो पूरो थियो। मोलाई शेदाई जो आख़िरी हवालो आहे 6 नंबर। 3 कलाकनि जी हिन दूबदू जंग में अंग्रेज़नि जा फ़क़ति 27 माण्हू मुआ ऐं ज़ख़्मी थिया, जॾहिं त टालपुरी लश्कर जा अटकल 5000 जानबाज़ शहीद। हवालो पूरो थियो। हाणे हिन में मुंहिंजी हाइपोथेसिस आहे, तवारीख़ जो अलमियो आहे हिकिड़ो जेको मां पेश करण जी कोशिशि कंदुसि। तवारीख़ी हक़ीक़तूं ॾाढियूं दिलचस्प ऐं पुरसरार आहिनि। कॾहिं त तारीख़ी हक़ीक़तूं ॾाढियूं दिलचस्प ऐं पुरसरार आहिनि, कॾहिं त मामूली या आम प्यादो सिपाही गैर मामूली तौर ते मान ऐं मञता माणे अमर थी वञे थो, त कॾहिं वरी हिकु जंगी जनरल या सुपर सलार गुमनाम ऐं बेमौत मरी वञे थो ऐं तारीख़ जे वर्कनि में खेसि मुनासिब जाइ नथी मिले। मूं मियाणी जी जंग जे जनरल ऐं मुख्य सुपर सलार मीर जान मोहम्मद टालपुर जे बारे में ॼाण हासिलु करण लाइ सिंध जी तारीख़ ते लिखियल उहे हड़ई किताब उथलाया जेके मूंखे मिली सघिया, पर मथियनि हवालनि खां सवाइ कुझु बि न मिली सघियो। बहरहाल जेतिरो बि अहवालु मिलियो उन मां साफ़ ज़ाहिर आहे त मीर जान मोहम्मद टालपुर मियाणी जी जंग में शुरूआती झड़प दौरान बहादुरीअ सां विढ़ंदे शहीद थियो। कंक्लूजन आहे हिन जो नतीजो, जंग जी पुॼाणी त लाज़मी तौर ते थियणी हूंदी आहे, पर जंग जी शुरूआति करणु ॾाढी ॾुखी हूंदी आहे, छो त उन वक़्तु दुश्मन जी ताक़त, हथियारनि पवारनि ऐं चालबाज़ियुनि जो अंदाज़ो कोन हूंदो आहे। आउं सम्झां थो त मीर जान मोहम्मद टालपुर वॾी दिलेरीअ जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजी अॻुवाणीअ में अंग्रेज़नि जी फ़ौज सां माडो अटकायो ऐं हैदराबाद जे बुज़दिल मीरनि ॾांहुं चूड़ियूं ऐं ज़नाना कपिड़ा मोकिले शाह लतीफ़ जे हिन पैगाम जी पोइवारी कई त हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार मथां तेग तरार मार त मतार।
सुर केदारो में शाल थी वञे शेर आहे। बहरहाल मुंहिंजो मक़सदु को मीर जान मोहम्मद तालपुर खे मशहूरु करणु कोन्हे, पर मुंहिंजो मक़सदु इहो आहे त खेसि तारीख़ में इन हवाले सां यादि रखणु खपे त दुश्मन जे अॻियां आण न मञंदे हुन दुश्मन खे ललकार कई ऐं मियाणी जे मैदान ते 17 फेबरवरी 1843 ते जंग जी शुरूआति कई ऐं अंग्रेज़नि खे इहो महसूसु करायो त सिंधी क़ौम ईअं तकड़ में आण मञण वारी न आहे, पर इहे सिंध धरतीअ जे इंच इंच ते माडो अटकाईंदे सिर जो साॻियो बिल्कुलु बि न कंदा। राया ऐं तजवीज़ूं आहिनि 2-3 जंहिंमें मूं इहो लिखियो आहे त जल्द अज़ जल्द हिते हिकु चौदीवारी ॾियारे मस्जिद ऐं मीर जान मोहम्मद तालपुर जे क़ब्र खे महफ़ूज़ कयो वञे ऐं उन ते मुक़बरे जो कमु पिणु शुरू करायो वञे त जीअं ही तारीख़ी माग महफ़ूज़ थी वञे ऐं ॿाहिरीं हथ चुरांद बि बंदि थी वञे। वॾी महिरबानी। उन खां पोइ हवाला आहिनि जेके मूं इजाज़त सदर साहब अब्दुल गफ़ूर खत्री साईं जेको अमीन जोयो साहब जेके जंग जो जेको हवालो ॾिने लाखो साहब बि थोरो सुणी वठे। हा त जहिड़ो जंग जो मियाणी जी जंग जो हवालो 1843 में थियो, मूं पंहिंजी किताब कराची जी कहाणी तारीख़ जी ज़बानी में मीरनि जी तालपुरनि जी शिकस्त जा असबाब में हिकिड़ो चैप्टर रखियो आहे मूं त मीर जी शिकस्त कीअं थी इन खे। ये 1843 में ये नौबत कीअं आई हुते मियाणी जे जंग जी नौबत कीअं आई। हाणे घुरिजे त ईअं की मीर हिते जा वॾा हाणे इनखे ख़बर आहे की अंग्रेज़ साम्हूं असांजी ताक़ में आहे, फ्रांस बि ताक़ में आहे, पुर्तगीज़ बि ताक़ में आहे, सभु समुंड जे किनारे ताक़ में वेठा आहिनि। कंहिंजो पलड़ो भारी थींदो त हू अची सिंध ते कब्ज़ो कंदो, उहो सिंध जे रस्ते खां सॼो अॻिते वधंदो, पोइ पंजाब वेंदो, पोइ वेंदो। लेकिन इन जी मुख़बरी बि कमज़ोर हुई। हाणे ॾिसो तव्हां त 1800 मां किताब में ज़िक्र कयो या जेको शिकस्त जा असबाब जेको आहिनि 1839 में अंग्रेज़ कराची ते कब्ज़ो कनि। हाणे इनके घुरिजे मीरनि खे की पंहिंजी कराची हिकिड़ो गेटवे हो सिंध में दाख़िल थियण जो समुंद्री रस्ते खां, हुते पंहिंजी फ़ौजी परेड कराए, पंहिंजी फ़ौज हुते हुजे। हाणे हिकिड़ा मिसकीन हिकिड़ो पोड़ो हिकिड़ो छोकिरो किले ते वेरायो हूंदो, 12 माण्हू 2 माण्हू किले ते सड़ी बिल्कुलु ज़ंगालू तोपूं। हाणे एतिरो वॾो बेरी बेड़ो इनखे ख़बर हुअणी खपे की बाबा हीउ बेड़ो उतां खां निकिरी चुको आहे न जेको बेरी बेड़ो उतां खां निकिरियो 18 मील पहिरीं 2 ॾींहं हजामड़े जे मक़ाम ते जेको आहे सही क़याम कयां उहो बेड़ो। त इन जी एतिरा वॾा मीर एतिरा वॾा ताक़तवर इन जी इन्वेस्टिगेशन या इन जी मुख़बरी जो निज़ाम जासूसी जो निज़ाम एतिरो कमज़ोर कीअं हो। इते कमज़ोरी जी सबबु जेको आहे मथे अची पिया। 1839 में अंग्रेज़ कराची जे मथे कब्ज़ो कयं, आख़िर उनजो जेको किलो हो उनखे फ़तेह कयं कराची जे किले खे। 4 साल तक वो 1843 में जॾहिं मियाणी जी जंग जे तक इन खे ख़बर ई न पई कि अंग्रेज़ उते अची वियो आहे, छो त को मैसेंजर ई कोन हो जेको इन खे ख़बर ॾिए फौरी तौर ते ख़बर ॾिए कि बाबा हिते अंग्रेज़ कराची में अची वियो आहे। त हाणे 4 साल तक उते तयारी कयं। 4 साल घणा वेंदा, 1000 ॾींहं खां बि मथे थी था वञनि। त पोइ ई मियाणी जी जंग त सम्झो कि इन जे मथे हिकिड़ो 1843 में ओचितो आवी ने हुनजो जेको शिकस्त जो अंजाम शिकस्त थियणी जो हुई, छो त इन जी तयारी कोन हुई। इहे पाण अयाशी में पई विया हुआ, इहे मीरनि बि अयाशी में बि पई विया हुआ ने पोइ इन जो को निज़ाम जो न हो को त ही पोइ जेको मीर जान मोहम्मद तालपुर जेको तिलेरी सिक्का जेको विड़ियो उहो छाबस आहे उनखे। बाक़ी ओवरऑल सिंध जी शिकस्त जो सॼो सबबु जेको आहे अंग्रेज़नि ते जेको आया 1839 में, उहो मीरनि जी कमज़ोरी, हर हाल जी कमज़ोरी तंहिंजो सबबु ई थियो आहे। सभु तारीख़ में जॾहिं उथल ईंदी आहे त उन जे पाताल में पयल जेके बि हीरा मोती हूंदा आहिनि से हीअं ॿाहिरि निकिरी निर्वार थी पवंदा आहिनि। सो ही तारीख़ जो इहो गुमनाम हिकिड़ो जेको आहे सो पासो हो जंहिंखे असां वटि अमीन जोहे साहिबु निर्वार कयो, असांखे असांजो हीरो जेको आहे सो असां वटि मुतारिफ़ करायो। ऐं इन क़िस्म जा हीरा असां वटि जेको सो खोड़ आहिनि। यकीननि हीउ जेको असां अॼु ताईं ही सिंध जो नालो जेको आहे ऐं असांजे सिंधी हुअण जो जेको वजूद आहे जेको असांजो,
इन जे पोयां के भरजला किरदार रहिया आहिनि जिन हिन समूरे मांडाण खे जेको आहे सो बचायो आहे, स्टेबल रखियो आहे। पोइ उहो किरदारु जेको आहे सो मुख़्तलिफ़ नालनि सां हलंदो साईं जीएम सैयद ते जेको आहे सो अची ख़तमु थिए या उनखां अॻिते जेको आहे सो हलंदो अचे मुख़्तलिफ़ माण्हुनि जे मुख़्तलिफ़ नालनि सां। पर इहे यकीननि जेको आहे सो उन्हनि माण्हुनि जा किरदार आहिनि जेके जेको आहे सो असांखे मिलनि था तारीख़ में, जेके असांजा वॾो ॾढ आहिनि। इन्हनि किरदारनि खे यकीननि जेको आहे सो निर्वार थियणु खपे। त इन्हनि खे ॾिसंदे असांजो जेका असांजी सुतल क़ौम आहे, हारायल या हिसियल जेको असांजा माण्हू आहिनि, सो को हिज़ हासिलु कनि, सा का नई शक्ति जेका असां पंहिंजो पाण में बल जेको आहे सो धारीनि या सम्झनि ऐं ईअं जेको आहे सो उन्हनि किरदारनि खे साम्हूं रखी जेको आहे सो उथी पवनि। इहे किरदार इन अंदाज़ में यकीननि साम्हूं अचणु खपनि। तव्हां बि उन्हनि उहो हिकिड़ो कमु कयो आहे, तमामु बहितरीनु कमु कयो आहे। इहा शइ तव्हां इन शइ खे बि जेको सो पॉइंट आउट कयो त उते जेको अंग्रेज़नि जो जेको पासो आहे उनखे कीअं जेको आहे असांजी मक़ामी हुकूमत केॾो त साफ़ु सुथिरो रखियो आहे, केॾी उनजी जेका संभाल आहे ऐं असांजी पंहिंजी जेका शइ आहे। हाणे उन में तव्हां इहो फ्रांस फैनन जो किताबु पढ़ो, मिटी हाणा माण्हू, उन में इहा ई शइ आहे। पंहिंजो पाण खे जेको आहे सो घटि सम्झणु, धारियुनि माण्हुनि जी कमतर शयुनि खे तमामु मथे सम्झणु, उन्हनि जी शयुनि खे, उन्हनि जी जेको आहे सो जेके घटिया जेके शयूं आहिनि उन्हनि खे एॾो हाईलाइट करणु। हाणे मिसाल तौरु कवाली असांजी शइ न आहे, उन में असांजा अदीब जेको आहे सो वञी इन्वॉल्व था थियनि। चरिया खरिया अदीब जेके से कवाली साईं ॻाईंदासीं, अड़े बाबा कहिड़ो तालुक़ु आहे जेको असांजे कवाली सां, या इन क़िस्म जूं शयूं जेके रिलेट कोन थियूं कनि, जेको असांजे सकाफ़त में कसाफ़त जो कमु थियूं कनि, उन्हनि शयुनि खे तव्हां खणी था अचो असांजे साम्हूं। असांजी पंहिंजी जेका सकाफ़त आहे उहा इट्स सेल्फ जेको आहे पंहिंजो पाण मुरादो जेको आहे सो रिच आहे। असांखे जस्ट उन्हनि शयुनि खे निर्वार करिणो आहे, उन्हनि ते जेको आहे सो पंहिंजो लबेक चवणो आहे। असां उन्हनि तां पंहिंजो वैसा जेको आहे सो वैसूड़ियूं न पंहिंजो वैसा परे न करियूं। बाक़ी जेको आहे सो असांखे दुनिया जी का बि सकाफ़त कल्चर असांखे जेको आहे सो पंहिंजो कुचले नथो सघे। पर तॾहिं कुचलींदो तॾहिं असां जेको आहे सो पंहिंजे हीणा थींदासीं, जॾहिं असां पाण उन में जेको आहे सो मायूस थींदासीं, निबल थींदासीं, पाण उन मां हथ कढंदासीं। पाण जेके धणी आहियूं, जेसि ताईं पाण जेको आहे सो असां उन मां हथ न कढंदासीं तेसि ताईं का शइ जेको आहे सो असांजे साम्हूं कुझु बि न आहे। हीअ किरदार, अहिड़ा किरदार तव्हां जेके असांजे साम्हूं आॾो आंदा आहिनि, असांखे यकीन कंदो त असां में वरी बि जेको आहे सो हिकिड़ो वॾो वैसा थो जेको आहे महसूसु थिए पंहिंजो अंदर में। ऐं इन्हनि किरदारनि खे यकीननि जेको आहे सो अचणु खपे। तव्हांखे जस आहे, तव्हां एॾी वॾी जेका असां काविश करे केतिरनि किताबनि खां पोइ जेको आहे सो इहे जेके असांजा जेके सितारा जेके आहिनि, तारा जेके आहिनि असांजा, उहे जेको आहे सो तव्हां असांजे साम्हूं खणी था अचो। तव्हांखे जस हुजे, महिरबानी। सारंग जो बुनियादी तौर ते हिकिड़े तारीख़ जे अदना शागिर्द जी हैसियत में अमीन जेको ही तहक़ीक़ी मज़मून लिखियो आहे सिंध जे हिकिड़े अहिड़े किरदार ते जेको बज़ाहिर त गुनामी जे वर चढ़ियल आहे, पर ईअं न आहे त हू मुकमिल तौर ते गुनाह हो, छो त उन ते 6 हवाला मिलण बि वॾी ॻाल्हि आहे। उन मतिलबु इहो आहे त तारीख़ में उनजो ज़िक्र थियो आहे, उनखे यादि कयो वियो आहे, पर उनखां पोइ असां उनजी वारसी न कई आहे, उनजी मालिकी न कई आहे। उनजे करे उहो मंज़र आम तां ॼण गुम थी वियो आहे। अमीन तमामु जाखोड़ी ऐं न सिर्फ़ु जाखोड़ी, पर आउं सम्झां थो तारीख़ सां दिलचस्पी रखंदड़ उहो नौजवान आहे जेको तारीख़ी मागनि ते पाण वञे थो ऐं उनजो ज़ाती तौर ते मुशाहिदो करे थो ऐं उन सां गॾोगॾु उन सां लाॻापियल जेके किताब आहिनि उन्हनि जा हवाला कढे थो, ॻोल्हे थो, महिनत थो करे ऐं पोइ उनखे हिकिड़ो जदीद तहक़ीक़ जे बुनियाद ते उनजी तरतीब ॾेई हिकिड़ो मकाले जी सूरत में पेश थो करे। ऐं खेसि जस थो ॾियां, पर हिकिड़ी मुंहिंजी गुज़ारिश आहे, छो जो मूंखे थोरी हिकिड़ी खोट महसूसु थी। तहक़ीक़ जो हिकिड़ो तरीक़ेकार इहो बि हूंदो आहे त तव्हां जेका हवाला आहिनि उन्हनि जो अलॻि टाइटल न हूंदो आहे, तव्हां उनखे पंहिंजे बुनियादी मकाले जो तरतीब सां गॾोगॾु हलायो, उन में तव्हां हवालनि खे पेश कंदा रहो। माना हिते ईअं थो लॻे ॼण त तव्हां 5 हवाला 6 हवाला अलॻि करे पेश कया आहिनि, उहो तसलसुल टुटे थो तहक़ीक़ी मकाले जो। बजाए जो ईअं हवालनि खे अलॻि टाइटल्ड करे तव्हां उनखे पेश कयो, बहितर इहो आहे त उन मज़मून मकाले खे
तव्हां कंटिन्यूटी जे बुनियाद ते खणी अचो ऐं उन में गॾो गॾु उहो हवाला अंदरि ई ॾींदा अचो त उन में हिकिड़ो तसलसल बरक़रार रहंदो। ॿियो इहो त ॿोली जे हवाले सां उचारण में कुझु ग़लतियूं जेके अमीन कयूं, उहो त असां वटि सिंधी ॿोलीअ में नून किथे साकिन हूंदो आहे, किथे मुतहरिक हूंदो आहे। ख़ासि तौर ते उते जेके साकिन आहिनि, नून जिथे साकिन थिए थो उते असांखे साकिन पाइणु घुरिजे। जीअं आया आहे मौज़ू आहे, उते नून जो साकिन हुजणु बहितर आहे, उते मुतहरिक नथो रहे। इन्हनि शयुनि जो थोरो ख़्यालु करे। बाक़ी मीर जान मोहम्मद टालपुर जे हवाले सां ऐं पाण ज़ाती तौर ते काफ़ी दफ़ा वियो आहियां, उन माग ते घुमी आयो आहियां, त बिल्कुलु इहा हालत आहे त जेको 32 एकड़नि ते मुश्तमिल जेको एराज़ी हुई, उहो तारीख़ी क़ब्रिस्तान जेको मीरनि जो, उहो हाणे वञी 1-2 किलोमीटरनि जे ते मस वञी बचियो आहे। पर ॾींहों ॾींहुं उन ते ज़रई ज़मीनूं आबाद थींदियूं वञनि, कब्ज़ा थींदा वञनि ऐं उन क़बर जी बि इंतिहाई ख़स्ता हालत आहे, उनजी का पोइवारी कान थी कई वञे। पर धारियो जेको साम्राज हो, अंग्रेज़ जेको हिते क़ाबिज़ हो, उन जे न सिर्फ़ु हर साल जेको आहे उन जे तारीख़ी जेके यादगार आहिनि उन्हनि जी मरमत बि थिए थी, उन जी निगहबानी बि थिए थी। पर असां पंहिंजे हीरोज़ खे जेको आहे ईअं ई जेको आहे माना छॾे था ॾियूं। ॿी ॻाल्हि साईं जेके खत्री साहिब जेके ॿुधाई टालपुरनि जे हवाले सां, त टालपुर बिल्कुलु आउं सम्झां थो त इहा टालपुरनि जी वॾे में वॾी नाअहली ही जो आवाम सां हू कटियल रहिया। बुनियादी तौर ते हू जागीरदार ऐं मज़हबी इंतिहा पसंदि सोचंदा माण्हू हुआ, जंहिंजे करे अवाम सां मजमूई तौर ते हू कटियल रहिया, अवाम खां कटियल रहिया। ऐं ख़ुदि जेके हितां जा असां वटि जेके सिंधी कबीला आहिनि, उन्हनि सां जेको सिंधी ऐं बरोचगी वारो जेको चइजे त फ़र्क़ु हिननि रखियो, जंहिंजे करे जॾहिं अंग्रेज़ हिते क़ाबिज़ थिया त कराची जे अंदरि जोखिया, कलमती, नुमड़िया ऐं ॿियूं जेके ज़ातियूं हुयूं, उहे हितां जा मक़ामी माण्हू हुआ, मीरबर हुआ। पर जीअं त उन्हनि जी ज़मीनुनि ते ख़ुदि टालपुर जेके आहे क़ाबिज़ हुआ, उन ज़मीनुनि ते कब्ज़ा कया हुआ, जंहिंजे करे ख़ुदि हितां जे जेके मक़ामी माण्हू आहिनि उहे उन्हनि अंग्रेज़नि जो साथ ॾिनो टालपुरनि जे ख़िलाफ़ु, जंहिंजे करे बि टालपुरनि शिकस्त खाधी। ॿियो इहो त ख़ुदि जेको सिंध जो मुआइशी तौर ते सघारो तबिको, उहो सिंधी हिंदू वापारी हो, उन सां बि हिननि जूं तमामु घणियूं जुठूं हुयूं, जो ख़ासि तौर ते सिंधी हिंदुनि जो जेको सेठ नाउमल जो जेको पीउ हो होचंद, उनखे अॻुवा करे उनखे ज़बरदस्ती तौर कराइणु, उन्हनि जूं तज़लीलूं कराइणु, उनजे करे जेको हिंदू तबिको जेको सिंधी माण्हू वाशी तौर ते जेको सघारो माण्हू हो, उहो बि हिननि खां भागी थी वियो ऐं उन्हनि बि नाउमल वञी अंग्रेज़नि जो साथ ॾिनो, जंहिं करे असां उनखे गद्दार चऊं था। छो त वतन सां गद्दारी भले पोइ ज़ाती बुनियादनि ते कीअं बि कई, पर हक़ीक़त में उन्हनि सां हुन टालपुरनि जो रवैयो ॾाढो ख़राबु हो, उनजे करे हुननि गद्दारी कई या अंग्रेज़नि जो साथ ॾिनो हिननि जे ख़िलाफ़ु। त टालपुरनि जी नाअहली जे करे, सुस्ती जे करे, काहली जे करे, अयाशी जे करे, अवाम सां कटिल हुअण जे करे जेको आहे, अवाम खां कटिल हुअण जे करे जेको आहे उन्हनि ते माना मां सम्झां थो त इहे जेको जंग जेकी शिकस्त खाधी उनजो बुनियादी सबबु आहे। पर उन जे बावजूद बि अहिड़ियुनि हालतुनि में बि असांखे जेके कुझु किरदार मिलनि था, उहे किरदार सिंध जा उहे सूरमा आहिनि जंहिं इन्हनि शयुनि खां हटी करे बि सिंध अमड़ पंहिंजे वतन खे मथां सम्झी करे ऐं उहे जंग जे मैदान में विढ़ंदा रहिया। ऐं हिकिड़ी शइ हिते वादे कंदो रहियां त होशू शीदी रुगो दुबे जी जंग में न विढ़ियो, पर होशू शीदी म्याणी जे जंग में बि विढ़ियो। उन करे होशू शीदी खे हिन मकाले में तव्हां रुगो लिखियो आहे त दुबे जो किरदारु न, होशू शीदी म्याणी जे जंग में बि अहम किरदारु अदा कयो ऐं दुबे जी जंग में अहम किरदारु अदा कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त होशू शीदी रुगो प्यादो या आम सिपाही न हो, पर बाज़ाब्ता तौर ते हिकिड़ो जनरल हो ऐं जनरल जा हुन फ़र्ज़ सरअंजाम ॾिना ऐं हू हिकिड़ो बहितरीनु तोपची बि हो ऐं उन जेको आहे वॾो अहम किरदारु अदा कयो। मीर जान मोहम्मद बि ऐं मीर शेर मोहम्मद जो वॾो किरदारु आहे, पर मीर शेर मोहम्मद आख़िर में वञी ठा कयो। उन करे मीर जान मोहम्मद जे लाइ असां वटि वधीक अहमियत उन करे आहे त मीर जान मोहम्मद बजाए ठाह करण जे, झुकण जे, हुन जंग जे मैदान में विढ़ंदे शहादत जो जाम पीतो। उन करे आउं अमीन खे वरी बि जस्तो ॾियां त हिकिड़ो बहितरीनु मक़ालो लिखियो अथई ऐं हिकु अहिड़े तारीख़ी हीरो खे जेको मौजूदा दौर में ॼण त विसारजी चुको हो, उनखे ॿीहर निर्वाह करण जी कोशिशि कई खेसि जसो हुजे। भाउ अमीन खे जसो हुजे, जंहिं सिंध जे वतन जी जंग में जिन पंहिंजा सिरनि जा नज़राना ॾिना आहिनि, हक़ीक़त में सिर्फ़ु ही हिकिड़ो किरदारु न, पर असांजे पढ़ियल लिखियल अदीबनि या पढ़ियल लिखियल जेके बि हिन तबिके में माण्हू रहनि था, उन्हनि खे अहिड़नि किरदारनि खे ॻोल्हणु खपे
ऐं अहिड़नि किरदारनि ते तहक़ीक़ करे सिंध जे नौजवान नस्ल या ईंदड़ नस्ल खे ॼाण ॾियणु खपे त जेकी असांजा सूरमा आहिनि जिन देश जी ख़ुशहाली जंहिं देश या पंहिंजे वतन जे माण्हुनि जे निगाहबानी में या पंहिंजे देश जे मथां जॾहिं ॾुखियो ॾींहुं अचे उन्हनि लाइ दुश्मन सां विढ़णु खपे या जिन दुश्मन सां जंग जो टे पैसरनि जा नज़राना ॼण हिकु बहितरीनु ऐं हिकु वॾे में वॾी ॻाल्हि आहे छो त वतन तॾहिं बची सघे थो वतन जी ॿोली तॾहिं बची सघिजे थी जॾहिं वतन में रहंदड़ जेके माण्हू आहिनि जेके जंगजू माण्हू आहिनि उनखे विढ़णी खपे। असां वरी बि भाउ अमीन खे जस्ता ॾियूं त अहिड़नि जेकी असांजे देश में हज़ारनि लखनि जी तइदाद में जेके बि जंगजू माण्हू रहिया आहिनि उनखे ॻोल्हे उनखे फोले तहक़ीक़ जे अंदरि आंदो वञे। महिरबानी। साईं अज़हर बामण गुज़िरियल गॾिजाणी में साईं जो इहो रहिजी वियो हो मकालो सो सुठो थियो पेश थियो न तव्हां उथे पियो वियुसि पर हाणे जेके पेश थियो त वेही रहियसि मां छो जो फ़ोन आयो। बहरहाल मकालो ॾाढो सुठो पेश कयो दोस्त पर जेका सारंग ॻाल्हि कई इहा हक़ीक़त आहे त इहे जेके हवाला आहिनि उहे उन मकाले जो हिसो हूंदा आहिनि कंटिन्यूटी हूंदी आहे। आख़िर में जेके तव्हां किताबनि जिन जो अभ्यास कयो उन्हनि जा हवाला ॾिबा आहिनि उहे पोइ तव्हां आख़िर में हवाला ॾेई सघो था त कहिड़ा कहिड़ा किताब तव्हां जेको आहे सो पढ़िया उन अभ्यास में आंदा जेको आहे सो बाक़ी हुनखे तव्हां छो त हुन सां हिकु इहो बि थींदो हाणे तव्हांजो इहो जेको मज़मून आहे इहो लॻभॻि हिकिड़े पेज ते बि कोन बीठो आहे वञी तमामु मुख़्तसिर थी वियो आहे यानी सिर्फ़ु उन करे छो त हू सभु कुझु अलॻि थी वियो आहे कटिजी वियो आहे उनखे अची वेंदो त हिकु ॻाल्हि इहो थी वियो मकाले जो हिसो। ॿोलीअ में थोरी घणी जेका खोट आहे या एॾी वॾी कान्हे का उहो तव्हांजे ग्रामर जो थोरो मसइलो आहे त उन में तलफ़ुज़ जेको आहे प्रोनाउंसिएशन जेको उचार आहे जेको तव्हांजो उन में थोरी आहे हू जीअं अया नुमाया आहे उते जेके इहे नून आहिनि इहे असल में छो त जीअं त सिंधी ॿोली काफ़ी तमामु घणा लफ़्ज़ जेके आहिनि ॿियनि ॿोलियुनि मां वरिता आहिनि त उहे पंहिंजे उन ई साख़्त में बरक़रार आहिनि जॾहिं त असां वटि जीअं दोस्त हिनखे मार्क कयो त निर्वार लफ़्ज़ बि आहे सम्झो त उहो निज सिंधी लफ़्ज़ आहे उनखे बि वाज़े करे सघिजे थो। बहरहाल जेको किरदारनि जी ॻाल्हि थी त असां वटि वाक़ई बि अहिड़ा केतिरा ई किरदार आहिनि ऐं उहो आहे त वेड़ सवाबी वाह कान्हे का तारीख़ में वेड़ सवाबी वाह कीअं शेर आहे हिकिड़ो हा ऐं ॿियो इहो त तारीख़ जेका आहे उहा घणेई जेका आहे सा दरबारी तौर ते लिखी वई आहे छो त उहे बादशाह उहे उतां उन दौर जा उहे वेही करे लिखाईंदा हुआ इहे शयूं उन में पोइ खोड़ शयूं पोइ भली उन्हनि पंहिंजी साराह में लिखायूं कीअं बि लिखियूं पर उन में किरदार त ज़रूरु आया उन्हनि खे पढ़ी करे जेको मुहक़िक़ आहे उहो उन मां उन जो तत्व जेको आहे उहो कढे थो त उहो छा आहे। बहरहाल सिंध जी जेका चालपुरनि जे हवाले सां या ॿिया जेके बि असांजा किरदार आहिनि उन्हनि खे नुमाया करणु या उते वञी तहक़ीक़ करणु ऐं वरी उनखे लिखत में आणणु इहा वॾी महिनत वारी ॻाल्हि बि आहे ऐं हिकिड़े शऊर जी बि ॻाल्हि आहे त इहो हर को माण्हू नथो करे सघे हर बाशऊर बि नथो करे सघे। उनखां अलावा इहो आहे त इहा बि सही ॻाल्हि आहे त असां पंहिंजे किरदारनि खे वाक़ई बि एतिरो न साराईंदा आहियूं या उन्हनि खे एतिरो लिखत में न आणींदा आहियूं जेतिरो असां ॿियनि किरदारनि खे आणींदा आहियूं यानी ॿियनि खे। मुंहिंजी शाइरीअ में बि या काफ़ी दोस्तनि वटि बि असां वटि उन्हनि जो हिकिड़ो रहियो आहे त भई सुकरात अफलातून ऐं जेको आहे इन हवाले सां खोड़ सारा पर असां मूं जो हिकिड़ो शेर आहे त जो मान सुकरात हा ज़हर छो था ॾियो जेतोणीकि हिते हर को सुकरात थियणु थो चाहे त मां सुकरात आहियां जेको आहे सो किथे किथे ईअं बि लिखियो आहे पर मां हिकिड़ो एतिजाज हिते कयो आहे त मां न सुकरात आहियां ज़हर छो था ॾियो पीड़ घाणे संदी मुंहिंजी आहे सज़ा याने मूं हुते मखदूम बिलावल खे छो त छा असुल त उहो आहे न त घाणे में थो पीड़िजे उहो अमलाक पी करे मरे थो कहिड़ो हुन जेको आहे सो छा थो करे
कुर्बानी त ही है, जवान मर्दी त ही है, वतन परस्ती त ही है। इहा कहिड़ी वतन परस्ती आहे त मां हमला पी या ज़हर पिया थो ऐं जेको आहे सो वॼाम थो, हीअ छा आहे? पर तंहिं हूंदे बि वॾो किरदारु आहे, ईअं न आहे, तमामु वॾो किरदारु आहे। पर उन जे वरी निस्बत जेकॾहिं हेॾे असां अचूं त हिते को ही कोन अहिड़ो किरदारु कोन्हे को, त असांखे उन्हनि पंहिंजनि किरदारनि खे उन्हनि खे ईअं ई जीआरणु खपे जीअं हो कुर्बान थिया आहिनि, जीअं हुननि पंहिंजो रतु सतु ॾिनो आहे, जीअं हुननि विड़ांद विड़ी आहे या जंहिं बि उन महाज़ ते हू विड़िया आहिनि, उन हवाले सां उन्हनि खे उहा मोट ॾियणु खपे। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अकबर लगारीअ जो किताबु आहे, काफ़ी पुराणो आहे, जेको शायदि CSS में ऐं ॿियनि जाइनि ते पढ़ायो वेंदो आहे, सिंधी अदब जो मुख़्तसिर जाइज़ो, ॾाढो सुठो आहे। हाणे जेकॾहिं जीअं ही तव्हां जो ही मकालो आहे, जेकॾहिं इन हवाले सां जेकॾहिं तारीख़ जो मुख़्तसिर जाइज़ो करे को हिकिड़ो एतिरियूं शयूं अची वञनि त मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो ॾाढी ख़ूबसूरत थी वेंदी। पोइ भली CSS जे कोर्स में न बि पढ़ायो वञे, पर आम हिकिड़ो जेको नौजवान आहे जेको इहे सॼा किताब तारीख़ जा नथो पढ़ी सघे, उन खे घटि में घटि इन हवाले सां हिकिड़ी आसानीअ सां शयूं मिली वेंदियूं, जेको घटि में घटि उन जो तत्व आहे जेको उहे शयूं पढ़ी करे ऐं जेको आहे उन मां इज़्ज़ो हासिलु करे सघंदो, मालूमात हासिलु करे सघंदो जेको आहे, ऐं उन खे मुंहिंजे ख़्याल में उहो जल्दीअ में आसानीअ सां पढ़ो। हाणे अकबर लगारी जो एतिरो किताबु आहे, हाणे उहो उन में जेकॾहिं सभई उहो पढ़े थो, हाणे उन में जेतिरा यानी नाला आहिनि शाइरनि जा, अदीब जा, ॿियनि जा, हिननि जा, हुननि जा, हाणे उन्हनि जो सॼो वेही जेकॾहिं को पढ़े निचोड़ त उहो शायदि कंहिं वटि टाइम आहे या न आहे, कुझु बि आहे, पर उते हुनखे घणो कुझु मिली थो वञे। जेकॾहिं उहो ई पढ़ी थो वठे तॾहिं बि वॾी ॻाल्हि आहे। त हीअ जेको आहे हीअ बि हिकु इन तिर्ज़ जो हिकिड़ी शइ आहे, जेकॾहिं उनखे ईअं करे ऐं खोड़ शयूं खणी करे जेकॾहिं हिकिड़ो किताबी सिलसिलो थिए त मुंहिंजे ख़्याल में त ॾाढो इहो बि ज़बरदस्त थी सघे थो, ऐं अॻिते हली करे इहो दर्स तदरीस जे हवाले सां बिल्कुलु पंहिंजी जाइ वालारे सघे थो। बहरहाल मां अमीन खे जस्तो ॾियां, असां वटि जीअं साईं गफ़ूर साहिबु वेठो आहे, गुल हसन कलमस्ती आहे, या अंसारी साहिबान आहिनि, या ॿिया काफ़ी दोस्त आहिनि जेके तहक़ीक़ ते कमु कनि था। ख़ुदि सारंग बि इन ई फील्ड जो आहे, त पर हीअ नौजवान असां वटि सारंग ऐं अमीन जे हवाले सां कमु कनि पिया, इहो इंतिहाई साराह जो अमल आहे ऐं असांखे ख़ुशी आहे, छो त हीअ तसलसुल आहे। हीअ नसुल दर नसुल जेको तसलसुल बरक़रार रखणु आहे, इहो जियापे जी हिकु निशानी आहे। साईं गुल हसन लाखो, सभ खां पहिरीं आउं पंहिंजे नौजवान रिसर्च स्कॉलर मोहतरम अमीन जोयो खे मुबारकबाद ॾींदुसि, जंहिं 17 फरवरी 1843 म्याणी जे जंग जे हीरो मीर जान मोहन टालपुर खानाणीअ खे यादि कयो आहे। ऐं सच पुछो त सिंध जे हिन गुमनाम हीरो ते असांखे नाज़ आहे, बल्कि आउं त ईअं सम्झां थो त सिंध जे तारीख़ सकाफ़त ऐं कल्चर डिपार्टमेंट जेको आहे उनखे इन कम खे वरी खणणु घुरिजे। बल्कि आउं हिकिड़ी राय ॾींदुसि त बाबा अहिड़ी तरमीम खां पोइ सभु कुझु तव्हां वटि आयो आहे, तव्हां छा में गुम आहियो? तव्हां सिंध जी तारीख़ खे रीराइट कयो। आउं त सभिनी स्कॉलर्स चवंदा त असांखे पंहिंजे ॻोठनि शहरनि जी तारीख़ वरी लिखणु घुरिजे, ऐं उहा तारीख़ आउं त हिकिड़ी राय ॾींदुसि त असां वटि सिंध में जेके बैटल फील्ड्स आहिनि, जेके जंग जा मैदान आहिनि, उन्हनि खे वरी विज़िट कयो ऐं उन्हनि खे प्रिज़र्व कयो। सकाफ़त खाते ऐं इन्हनि खे असां पुरज़ोर घुर था कयूं अदबी संगत जे हिन मेड़ में त ख़ुदारा तव्हां कहिड़े पासे पिया वञो, असांखे नक़ुली हीरो न पढ़ायो, असांजा हीरो ई आहिनि। असांजी कूपायती कथा खे महफ़ूज़ कयो, असांजा बैटल फील्ड में जेके जंग जा मैदान आहिनि उते असांजे माण्हुनि केॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, ऐं उन्हनि खे तव्हां अया कयो। सिंधी तारीख़ इन्हनि खे महफ़ूज़ कयो। अंग्रेज़नि जा माग मकान त तव्हां महफ़ूज़ कयो था, पर म्याणी जे जंग जो जेको हीरो आहे तव्हां उनखे विसारे छॾियो आहे। उन्हनि हज़ारे शहीदनि जा जेके इज्तिमाही क़बर आहिनि, क़ब्रिस्तान आहिनि, ऐं उन्हनि खे कब्ज़ा पिया थियनि, तव्हां किथां पिया वञो, किथे पिया वञो? ऐं साईं सरदार शाह खे अपील कंदुसि त बाबा सिंध जा सभु जेके बैटल फील्ड आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ कयो। उहे समा, सूमरा, कल्होड़ा, टालपुर जे दौरनि जूं जेके आहिनि सभु उन्हनि खे महफ़ूज़ कयो। हिकिड़ो तारीख़ जो वॾो असासो थींदो। असांखे भली हाणे कूड़ी तारीख़ इहे गौरी गज़नवी ऐं इब्न क़ासिम इहे असांजा हीरोज़ न आहिनि। असांजा हीरो सिंध जा हीरोज़ ॾाहर ऐं जानमोहन टालपुर, म्याणी ऐं दॿे जा मैदान जा हीरो आहिनि, ऐं उन्हनि खे महफ़ूज़ कयो। असांखे
जेको आहे सो आउं सम्झां थो त ॾाढो ख़ूबसूरत इहे तहक़ीक़ी मक़ालो जेको लिखियो आहे अमीन, उनखे सलाम हुजे त 177 साल गुज़रण खां पोइ बि जेको आहे सो उन हीरो जी हाक आहे, असांजी किताबनि में आहे। पर आउं सम्झां थो त सभ खां वॾी ज़िम्मेवारी असांजे अहले कलम, अहले दानिश ऐं नौजवान महक़क़नि ते वञे थी, ऐं उनखां पोइ वॾे में वॾी ज़िम्मेवारी कल्चर खाते ते वञे थी त इहो उन्हनि खे महफ़ूज़ करे। असुल में असांजी कूपायती कथा जेको आहे सो उन्हनि टालपुर दौर खे जेकॾहिं असां डिस्क्राइब कयूं ऐं उनखे असां जेकॾहिं बयानु कयूं त उन में वॾी मूंखे जेका ख़ामी नज़र अचे थी त टालपुर दौर जो जेको बुनियादु आहे मीर शहदाद ख़ान टालपुर शहदादपुर शहर ॿधण खां पोइ जेको रखियो, ऐं उनखां पोइ ईअं थियो त सिंध में जेको हिकिड़ो बलोच फैक्टर जेको हुन ईअं कयो जो बलोचनि खे उभरंदे पासे हुन जेको आहे सो निज़ामाननि खे ॾिनो, उलंदे पासे रिंदनि खे ॾिनो, उत्तर पासे जेको आहे सो मरनि खे ॾिनो ऐं रिंदनि खे ॾिनो। ईअं जेको आहे सो हिकिड़ो कल्चर उभरियो, ऐं पोइ उहे उन कल्चर जेको आहे सो धरतीअ ऐं वतन जी जेका मिटीअ जी जेका ख़ुशबू आहे उन्हनि ताईं न पहुती। पर हिन मक़ाले में असांखे इहो नज़र अचे थो त आख़िर बरोच हिन सिंध धरती सां एॾा जुड़िया जो उन चूड़ियूं जेको आहे सो टालपुरनि ॾे मोकिलियूं, उहे अयास परस्त डिजणा जेको आहे सो जिन वटि का प्लानिंग न हुई। अंग्रेज़ अचे थो त जेको आहे सो असांजे मनोड़े वारे जेको आहे किले ते 12 माण्हू वेठा आहिनि ऐं हू मोकिलीनि था वफ़द अंग्रेज़ त असांखे मिलणो आहे, त हू चवंदा बरोच कंहिंसां मिलंदा न आहिनि। ऐं नेठि हुननि जासूसी करे ॾिठो त 12 माण्हू आहिनि त ओॾी महिल ई कब्ज़ो करे वरितो। त असांखे आउं सम्झां थो त पंहिंजी तारीख़, पंहिंजे ॻोठनि शहरनि ऐं बैटल फील्ड जी तारीख़ विज़िट करणु घुरिजे, वरी लिखणु घुरिजे। ऐं आउं वरी अपील कंदुसि अदबी संगत जे हिन प्लेटफॉर्म तां त भई कल्चर वारा ॿेली सुधरो, ख़ुदा जे वास्ते असांजी कोपायती कथा खे वरी लिखो। ईअं न आहे, सिंध जेको आहे ख़ुशहाल ख़ितो आहे पर हुन रेज़िस्ट कयो आहे, ऐं असां वटि रेज़िस्ट जा बल्कि उहिञाण मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं सूमरनि जे दौर में ॾिसूं त असां वटि जेको आहे सो उहे बैटल फील्ड जा मैदान ऐं जंगी तरबियत जा मैदान मौजूदु आहिनि। उन्हनि खे असांजे नौजवाननि खे ॿुधायो त हीअ धरती जा योद्धा थियनि। ईअं न त इहे कूड़ियूं कथाऊं खणी कूड़ा हीरोज़ असांखे, आउं चाहींदो त हिन मीर साहिब जेके जो सबक़ु असांजे दर्सी किताबनि में आणियो मीर जानमन टालपुर खानाणी जो, ऐं असांजे नौजवाननि खे इहा जेको आहे सो कूपायती कथा महफ़ूज़ करे अॻिते वधाइणु घुरिजे। महिरबानी। कोन ॻाल्हायां पर सारंग खे मां जवाबु ॾींदुसि, ऐं उनखां पहिरियां हिकिड़ो शेर पेश कंदुसि का ॻाल्हि साबित करण जे लाइ, उहा सारंग पाण ई सम्झी वेंदो। करणा डूंगर कंहिं गणे जिते जबल गूना गून, करणा डूंगर कंहिं गणे जिते जबल गूना गून, गंगन जूं लतीफ़ चए तंग त्वारूं पून, गंगन जूं लतीफ़ चए तंग त्वारूं पून, जिनी ॾिठो पेर पिरीअ जो उहे न के रोन न के चून, हूंदन मथे हून लागा पा हिन लोक सी। मूं हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो 3 साल पहिरियां सिंध जे 29 ज़िलनि ते मवादत करण जो। उहो अलहमदिल्ला 24 ज़िला गॾु थी विया आहिनि मूं वटि, ऐं 24 ज़िलनि जा सेपरेट किताब आहिनि मूं वटि। ऐं तव्हांखे हर हिकु ज़िले में घणा तालुका आहिनि, घणियूं दियूं आहिनि, घणा सर्कल आहिनि, हर हिकु ज़िले में घणा सिहत जा बुनियादी मर्कज़ आहिनि, घणा स्कूल आहिनि, स्कूल वरी PST घणा आहिनि, JST घणा आहिनि, कॉलेज घणा आहिनि, यूनिवर्सिटियूं घणियूं, कैंपस घणा आहिनि, तबाही ज़रई हालात घणा आहिनि, अवामी सियासी समाजी शख़्सियतूं कहिड़ियूं उहे सभु ॿुधाए सघंदो अलहमदिल्ला। हाणे इहो सिलसिलो मुंहिंजो पूरो थी वियो आहे। जवाबु सारंग खे मां इहो ॾियणु चाहींदुसि जंहिंमें सारंग चयो त माना होशू शीदी जेको आहे उहो जंग मियाणी में बि हो ऐं उहो जनरल हो। होशू शीदी जे किरदार ते को बि इख़्तिलाफ़ कान्हे, के ॿरायूं आहिनि ई कोन, नो डाउट इहो जंग जो वॾो हीरो। पर हिकिड़ो सुवाल मां सारंग जे अॻियां ऐं सॼी सिंधी अदबी संगत जे अॻियां रखंदुसि त जंग जी शुरूआति करणु सवली हूंदी आहे या इख़्तिताम करणु? उन ते बाद में भले जवाबु ॾेई सघे थो। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ जो किरदारु आहे न, हिन ते तमामु थोरो लिखियो वियो आहे। मूं हीअ जेके हवाला हथु कया आहिनि उहा मूंखे ख़बर आहे त केॾी वॾी मुश्किल सां मूंखे हथ आया आहिनि। सिर्फ़ु 6 किताबनि में हिन जो ज़िक्र आहे, थी सघे थो ॿियनि किताबनि में तंहिं हुजे, पर माना मूं ताईं माना न पतो आहे। बहरहाल होशू शीदी पंहिंजो मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर पंहिंजी किताब सिंध जी जेका तारीख़ आहे 2 हिसनि वारी, उन में लिखियो आहे त होशू शीदी
ज़ंजिबार जो ग़ुलाम हो जेको टालपुरनि ख़रीद कयो उन टाइम जा ग़ुलाम हो। उन खां पोइ मोहम्मद सिद्दीक़ मुसा जी तारीख़ आहे। ऐं पंहिंजे हवाले सां नथो चवां, किताब जो हवालो आहे, इंतिहाई न्याज़मंदी ऐं निवड़त सां अर्ज़ु थो कयां त उन पंहिंजे किताब में लिखियो आहे त हीउ ग़ुलाम हो ऐं बाद में बोरची माना जेको आहे थी रहियो। ऐं जेको म्याणी जी जंग आहे उन में जेके 50,000 माण्हू शहीद थी विया, उन खां पोइ लश्कर भाॼ खाधी, उन खां पोइ लश्कर जेको बची वियो उन भाॼ खाधी। हाणे अचो था दुबे वारी जंग में। दुबे वारी जंग में ईअं थियो त जेके मेन आम टालपुर मीर अॻवान हुआ उहे मारिजी विया। शेर मोहम्मद टालपुर खे उतां कढियो वियो, भॼायो वियो। उन खां पोइ जेको आहे सो तोबची जेको आहे होशूशिरी उनखे ज़िम्मेवारी ॾिनी वई त बाबा हाणे यू आर द मेन लीडर ऑफ जेको बची वियो उहो ट्रूप आहे। पर इहा ॻाल्हि आहे त उनखे तारीख़ में असांखे पेश करणु खपे। असांजो पंहिंजो आहे, उनखे असां वधाए चढ़ाए पेश कंदासीं। अहिड़ी ॻाल्हि कान्हे त पोइ मां ईअं थो चवां त कंपेयर नथो कयां मां त मीर जान मोहम्मद टालपुर जो किरदारु अञा को माना वॾो आहे होशूशिरी खां, न ईअं न आहे। पर मां मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हर किरदार खे पंहिंजी जॻह ते पंहिंजी इज़त, पंहिंजो एतिराम ऐं पंहिंजो मक़ाम ॾिनो आहे। महिरबानी। असल में मां सम्झां थो अमीन अलाए छो पर्सनल शयुनि खे खणी वियो। मुंहिंजो कतई बि इहो कोन हो तासुर त मूं इहो बि तासुर ॾिनो त जान मोहम्मद लिखणु न घुरिजे या हिन होशू खे घटि ॾेखारियो आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हो त हिन मकाले में हिन लिखियो त होशूशिरी जीअं दुबे जो जंग जो जेको हीरो आहे या आहे ऐं हू माना म्याणी खां ॼण त उनखे कटे वियो। मूं हिन में ज़िक्र कयो त हू म्याणी में बि विढ़ियो ऐं म्याणी में। ॿी ॻाल्हि इहा आहे त आउं इन शइ सां इख़्तिलाफ़ु कयां थो, होशू जेको आहे ज़ंजिबार जो मां ग़ुलाम थी आयो हो। होशू जा वॾा ज़ंजिबार मां ग़ुलाम थी आया हुआ। होशू जो जनम बि जेको आहे उहो हिते हैदराबाद टंडे ठोड़े में हिते थियो हो। होशू जो जेको बालकपुण गुज़रियो आहे मीर सोबदार सां गॾु, हिकिड़े घर में आहे, ॿई घटा दोस्त हुआ। इहा सॼी तारीख़ लिखियलु आहे, समूरा तारीख़ जा किताब भरिया पिया आहिनि। ऐं होशू जो अॼु बि ख़ानदान जेको आहे उते रहे थो ऐं उहे सराइकी ॻाल्हाइनि था। उन्हनि जूं पीढ़ियूं हिते रहिजी वियूं आहिनि। उन करे असां उनखे चऊं त हू ग़ुलाम हो, इहो ग़लति लिखियो अथनि। तारीख़ अंग्रेज़नि में इहो ग़लति लिखियो त हू फ्रेंच जो जेको सिपाही हो जनरल, ईअं न आहे। होशू जो जनम ई सिंध में थियो आहे। होशू जा वॾा ॾाढा हाणे उहे जेके आया ॿाहिरां खां आया, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर हू हिन धरतीअ जो ॼाओ हो ऐं हुनजी तरबियत मीरनि जे घर में थी। मीर सोबदार हुनजो दोस्त हो। आख़िर में ख़ुदि मीर सोबदार जॾहिं गद्दारी कई अंग्रेज़नि सां त होशू हुन सां इख़्तिलाफ़ु कयो। माना होशू जी अहमियत मीर सोबदार जेतिरी। मीर सोबदार हैदराबाद जो चङो मुड़िस हो, जीअं वञी अंग्रेज़नि सां ठाह कयो। त इहे दुरुस्त खे मां कहण थो चाहियां त होशू को आम सिपाही न हो, पर बाज़ाब्ता तौर जनरल, तोपची ऐं वॾो ॼाणू हो। ऐं तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त म्याणी जी जंग में जॾहिं मीरनि शिकस्त पे खाधी ऐं जज़्बात में अची हरू भरू पे मरण पे चाहिनि त होशू उहो माण्हू हो जे हिकमत अमली सां कमु वठंदे मीरनि जे कुझु चङनि माण्हुनि खे उतां कढियो त तव्हां तयारी कयो ॿीहर सभु जा सभु न मरो। ऐं होशू उहो माण्हू हो जीअं मीर नसीर मोहम्मद खे बि जंग जे मैदान मां कढियो जॾहिं ॾिठईं त असां हाराइण जी पोज़ीशन में हो। मीर शेर मोहम्मद खे बि कढियो, ॿियनि खे कढियो। वरी दुबे जी ॿुधायां थो हो तारीख़ जेके लिखनि था उन में कढी ऐं उन खां पोइ ॿीहर दुबे जे मैदान में जेको वरी विढ़िया हुआ। साईं अलहमदिल्ला हिन दोस्तनि जेके बि महिनत कई आहे असां उनखे एप्रिशिएट कयूं था। इहा ॻाल्हि न आहे। असांजा जेके हीरा आहिनि सिर्फ़ु इहे मीरनि जा न आहिनि, समन में बि आहिनि, सुमरनि में बि आहिनि। ऐं मीर कीअं आया, समा कीअं आया, इहा त काफ़ी वॾी हिस्ट्री आहे। हर कंहिं टाइम जे जाम नंढे जहिड़ा बि माण्हू गुज़रिया आहिनि ऐं ख़ैर सां हर जंग में थिया। बाक़ी तव्हां जेके चओ था त अंग्रेज़नि जी जेका बि वाक़ियात खे असां मेंटेन था कयूं, जीअं चेकम्बाद आहे या सकर आहे या काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि, छा जो त उन्हनि जा इंटरनेशनल वर्ल्ड बैंक तां पैसा था अचनि। उहे असांजे डिसिन वटि अचनि था। उहे उनखे एतिरा पैसा था अचनि जो उहे पाण बि खाइनि था ऐं उन शयुनि खे मेंटेन कनि था। पर असांजो सकाफ़त खातो आहे या असांजा जेके बि कल्चरल खातो जीअं साईं चयो, जिन खे हिन शयुनि खे हाईलाइट कयो वञे, उहे सिर्फ़ु पंहिंजे चंद उन्हनि ताईं मौजूदु आहिनि। त असांजो बसि हिकु ॿ सचल साईं जो या लतीफ़ साईं जो या कलंदर साईं जो मेलो कयो, उन में सॼो उनखे पैसे खे यूज़ करे ऐं बसि उन्हनि जे ताईं त मौजूदु इहो दिमाग़ु आहे। पर असांजा जेके साईं जे हिसाब सां सिर्फ़ु जेके जीअं साईं मीरनि जो हिसाब सां लिखियो आहे, हिन मीर जान मोहम्मद जे हिसाब सां काफ़ी हिन बार अञा घणे हिचनि। इहो असां वटि पहिरें तवारीख़ में या दुबे जी जंग ऐं म्याणी जी जंग ऐं हिननि मुजाहिदनि जो पहिरीं दर्सी किताबनि में सभु कुझु हुयो। पोइ इहे जीअं किताबनि खे नवाण आणण जे लाइ जीअं
असांजे बाबा हे सब्जेक्ट हाणे पुराणा थी विया आहिनि, असां इंटरनेशनल सब्जेक्ट आणियूं इन्हनि खे महदूद कंदा वञूं, या हे प्राइमरी ताईं इन्हनि शयुनि खे इल्मु मिले, पोइ हाई स्कूल में वरी ॿिया हुजनि, पर कॉलेजिस में ॿिया हुजनि, इन शयुनि असांखे महदूद करे छॾियो आहे। इन में सिर्फ़ु सबक़ ई निकिरी विया आहिनि साईं, सबक़ ई निकिरी विया आहिनि ऐं कढिया था वञनि। हींअर तव्हांखे जेका आगा खान वारनि जी जेको आहे नी, असांखे एजुकेशन आगा खान वारनि खे ॾिनी वई आहे, उनखे बाक़ाइदे चयो त हर साल तव्हां 10% पाकिस्तानी हीरनि खे सिंध जे हीरनि खे या इस्लामी हीरनि खे तव्हां घटाईंदा वञो ऐं उहे शयूं कयो जेके माना उहे सूरतूं उहे शयूं आणियो जेके माण्हुनि में जज़्बा न पैदा कनि, हा जेके ॾिसूं आहिनि। त इहे सभु शयूं असांजे सिस्टम सां अचनि पियूं ऐं ज़हनी तरीक़े सां मिटाईंदा था वञनि। इहे पंहिंजी जाइ ते आहे, पर इहे जीअं साईं जेको अनुमान ॾिना आहिनि अहिड़े नमूने सां इहे को न को टाइटल त कंदा वेंदासीं त काफ़ी हीरा उजागर थींदा वेंदा ऐं इनशाला सभिनी खे इन शयुनि जी आगाही बि मिलंदी वेंदी। पर हिन में घणी अञा बि ॾिसो अलाह पंहिंजी बाज कंदो। बाक़ी जेका रही तव्हांजो जेका असां मां हर डिस्ट्रिक्ट जी फिज़िकली मां ॾिनी आहे जोग्राफिकल, कहिड़ा तालुका, केतिरा ज़िला, केतिरा उनजा, इहे पहिरियों हर कंहिं स्टूडेंट ॿार खे ज़हन में हूंदा हुया। त असांजे तालुके सां, शिकारपुर सां या सखर सां कहिड़ा कहिड़ा तालुका लॻनि था, उनजी कहिड़ी पॉपुलेशन आहे, उनजी ज़रई पैदावार कहिड़ी आहे ऐं उनजी मैदानियती पैदावार कहिड़ी आहे, सभु इल्मु हूंदो। हाणे सभु असां इन्हनि शयुनि खां परे आहियूं त इहा शइ बहितरी में अची वञे ऐं टाइम ऐं वक़्त जी नज़ाकत खे ॾिसी करे असां हिनखे मुख़्तसिर कयूं था। अलाह बहितरी कंदो। साईं गुल हसन लाखे साहब जो नज़्म आहे, तव्हांजो गज़ल आहे, असां हिन खां महरूम कीअं थियूं बग़ैर तनक़ीद जे। ठीकु आहे, सदर साहब जे राय आहे भई बग़ैर तनक़ीद जे गुल हसन लाखो साहब। साईं नसरी नज़म आहे, मुंहिंजी शाइरी मुंहिंजे मोहबत जी इर्तिका आहे, मुंहिंजी शाइरी मुंहिंजे मोहबत जी इर्तिका आहे, ऐं पखियुनि जूं ॿोलियूं ॿोलियां थो। मुंहिंजी शाइरी मुंहिंजे मोहबत जी इर्तिका आहे ऐं पखियुनि जूं ॿोलियूं ॿोलियां थो, ऐं वाह जे कप ते बीठल बड़ जो वॾो वण आहियां, ऐं वाह जे कप ते बीठल बड़ जो वॾो वण आहियां, जंहिंमें पखियुनि जा अखेरा आहिनि, जंहिंमें पखियुनि जी निंड बि आहे, जंहिंमें पखियुनि जी जाग बि आहे, जंहिंमें सिंध जो सभाग बि आहे। अदा गज़ल अर्ज़ आहे साईं, पिरी ही चंड रात आ, पिरी ही चंड रात आ निगाह जी पनाह में, पिरी ही चंड रात आ निगाह जी पनाह में, हसीन कायनात आ निगाह जी पनाह में, पिरी ही चंड रात आ निगाह जी पनाह में, हसीन कायनात आ निगाह जी पनाह में, वजूद जो झुकी झुकी सजूद में सजे पियो, वजूद जो झुकी झुकी सजूद में सजे पियो, अज़ीम काई ज़ात आ निगाह जी पनाह में, वजूद जो झुकी झुकी सजूद में सजे पियो, अज़ीम काई ज़ात आ निगाह जी पनाह में, थी खीर थर ॼमी वयूं, थी खीर थर ॼमी वयूं समातुनि जूं सरहदूं, थी खीर थर ॼमी वयूं समातुनि जूं सरहदूं, चपनि ते नर्म बातिया निगाह जी पनाह में, थी बातिया थी खीर थर ॼमी वयूं समातुनि जूं सरहदूं, चपनि ते नर्म बातिया निगाह जी पनाह में, घिटीअ में नूर जो लॻो को आबिशार पियो वही, घिटीअ में नूर जो लॻो को आबिशार पियो वही, दरिया मां दरिया मंझां थी झातिया निगाह जी पनाह में, घिटीअ में नूर जो लॻो को आबिशार पियो वही, दरिया मंझां थी झातिया निगाह जी पनाह में, थी मुर्क जे हू मोह में मंडे दिलनि जे देस खे, थी मुर्क जे हू मोह में
मंडे दिलनि जे देस खे कतिल सिमाती ॾात्या निगाह जी पनाह में थी मुर्क जे हू मोह में मंडे दिलनि जे देस खे कतिल सिमाती ॾात्या निगाह जी पनाह में अकेलता जे उस में अकेलता जे उस में अकेलता जे उस में तपी जा टामणी बणी अकेलता जी उस में तपी जा टामणी बणी थी हीर सा हयाता निगाह जी पनाह में सुहागणनि खे यादि थियूं सुहाग रातड़ियूं वरी सुहागणनि खे यादि थियूं सुहाग रातियूं वरी सुहाग रातड़ियूं वरी सुहागणनि खे यादि थियूं सुहाग रातड़ियूं वरी गुज़र में का बारात निगाह जी पनाह में बारात वञे पई सुहागणनि खे पंहिंजूं यादि अची वियूं सही सो सुहागणनि खे यादि थियूं सुहाग रातड़ियूं वरी गुज़र में का बारात निगाह जी पनाह में हसीन कायनात निगाह जी साईं हीअ ख़ूबसूरत जेका असां गॾिजाणी असांजे अज़र बाबण जे ख़ूबसूरत ग़ज़ल ते पंहिंजे पुॼाणी ते पहुती समरन दोस्तनि जी जेका असां महिरबानी ईअं ईंदा रहो मुस्कुराईंदा रहो वंड कंदा रहो पंहिंजे अदब जे पंहिंजे तख़लीक़ुनि जी ऐं हीअ जेको आहे सो का महफ़िल जेका असां रवां दवा रहे महिरबानी आख़िर में आऊं समूरनि दोस्तनि जी महिरबानी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा बि असां थोराईंदा आहियूं जंहिंजे ज़रिए असां पंहिंजी गॾिजाणियुनि खे सॼी दुनिया ताईं पहुचायूं था ऐं आईंदा वरी हिकिड़ी ॿी गॾिजाणी में हाज़िर थींदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान सारंग जो खे इजाज़त ॾींदा सिंध सलामत साथ सलामत दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत समाज इक़्तिसादियात तारीख़ क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि दानिश्वरनि सहाफ़ियुनि उस्तादनि वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।